बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौला मदायूं मुंहिंजूं मूर न तूं ॾिसजां, पिण में पालण हार परदो तूं रखजां, विड़ियो ई मुआफ़ कजां मुहाबे महबूब जे। तन तस्बी मन मणियो दिल दंबूरो जिन, तंदूं जे तलब जूं वहदत सुर वॼनि, वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन, से सुताई सुहन निंड इबादत तिन जी। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, आऊं आहियां अवां जी मेज़बान ताहिरा जो प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान ऐं साण खणी मौजूदु आहियां। सुबुह मेहरान जे हिन अङण ते, इन कलरफुल सेट ते अवां सभिनीनि जे लाइ नेक दुआऊं, नेक ख़्वाहिशूं ऐं नेक तमन्नाऊं आहिनि। ख़ुशि ऐं आबाद हुजो, पंहिंजनि प्यारनि सां हुजो, घर भातियुनि सां हुजो, प्यार ऐं मुहबत वारी अवां ज़िंदगी गुज़ारियो, पंहिंजा ऐप वारी ज़िंदगी गुज़ारियो, महिनत वारी अवां ज़िंदगी गुज़ारियो। अॼु सेट कल्ह जीअं ॾाढो ख़ूबसूरत लॻे पियो ऐं हींअर असांजो सेट तब्दील अव्हांखे नज़र ईंदो हूंदो। ऐं अव्हांखे ख़बर आहे त सिंधी मीडिया जो डिसाइडेड जेको ॾिहाड़ो आहे त 4 डिसंबर ते असां मिली जुली करे कल्चरल डे सेलिब्रेट कंदासीं। जॾहिं कल्चरल डे सेलिब्रेशन जो ॾींहुं डिसाइड थी वेंदो आहे, ॾिहाड़ो डिसाइड थी वेंदो आहे त असां फलाणे ॾींहं ते पंहिंजे कल्चर खे रिप्रेज़ेंट कंदासीं दुनिया जे आॾो स्क्रीन्स जे थ्रू। ऐं हूअं बि रोडनि रस्तनि ते असां उन ॾींहं ते क्राउड ॾिसंदा आहियूं। स्कूल्स में मुख़्तलिफ़ जेके बि असां वटि ऑर्गेनाइज़ेशन्स थियनि थियूं, जेके बि कोचिंग सेंटर्स हलंदा आहिनि, उन में बि मुख़्तलिफ़ तक़रीबूं हलंदियूं आहिनि। ॾाढो सुठो लॻंदो आहे, तमामु सुठो समाउ लॻंदो आहे। पर जेकॾहिं आउं मीडिया जी ॻाल्हि करियां, स्क्रीन्स जी ॻाल्हि करियां, त हिकिड़ो हफ़्तो अॻु में ई तयारी शुरू थी वेंदी आहे। हर चैनल ते, हर स्क्रीन ते तव्हांखे उहे ई कल्चरल कलर्स ऐं ॾाढी ख़ूबसूरती हर सेट ते नज़र ईंदी आहे। सो उहो ई समाउ आहे ऐं ॾाढी ख़ुशी थिए पई त असां पंहिंजे कल्चर खे जॾहिं पाण ऑन कंदा आहियूं, पंहिंजे कल्चर में जॾहिं असां डाइवर्सिटी ॾिसंदा आहियूं, पंहिंजे कल्चर में असां नवाण ॾिसंदा आहियूं, त अञा वधीक सुठो लॻंदो आहे। इहा असांजे कल्चर जी हिकिड़ी ख़ूबसूरती बि आहे त असांजो कल्चर इलाही क़दीम आहे ऐं उहा क़दीम शइ, पुराणी शइ अञा ताईं असांखे अट्रैक्ट कंदी आहे, वणंदी आहे। उन शइ खे असां ऑन करणु चाहींदा आहियूं ऐं ऑन करणु बि खपे। मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, माना हाणे त शहरनि में उहे शयूं अणलभ थी वियूं आहिनि। घणा मंझि हूंदी आहे घरनि में जिन ते मट रखिया वेंदा आहिनि ऐं जंहिंमें मानी रख बि आहे, सुंध हुनखे चयो वेंदो आहे। ऐं जोगी जेके फुकरा हूंदा आहिनि उहे जॾहिं नांग बलाऊं गॾु कंदा आहिनि त उहे बि उन में रखंदा आहिनि। पर यूजुअली माना ॻोठनि में ॾिसजे त उन में मानी रखी वेंदी आहे, ठिकर जा थांव हूंदा आहिनि। ऐं ॻोठनि में जेकॾहिं ॾिसो त ॻोठ जेके हूंदा आहिनि, जहिड़े तरीक़े सां ठहियलु हूंदा आहिनि घर ख़ूबसूरती सां, त उहो समाउ अञा वधीक सुठो लॻंदो आहे, अञा वधीक अट्रैक्ट कंदो आहे। काफ़ी शयूं हाणे असांखे पंहिंजनि घरनि में बि इवन कोन मिलंदियूं, पर उहा ई असांजी असलियत आहे जिथां खां असांजा वॾड़ा शुरू थिया, जहिड़े तरीक़े सां हुननि हर शइ खे रिप्रेज़ेंट कयो ऐं उहा त उन्हनि जे माना शइ उन्हनि जी तरतीब में शामिलु हुई, उन्हनि जी रूटीन में शामिलु हुई। त उहे शयूं मुंहिंजे ख़्याल सां मिसारजणु न खपनि, ख़तमु थियणु न खपनि। उन्हनि सभिनी शयुनि जी असांखे घटि में घटि ख़बर हुजे, ॿाही छा आहे, चूणो छा आहे। इन्हनि शयुनि जी माना हींअर बि का यंग गर्ल हुजे मुंहिंजी एज जी, जेकॾहिं उहा एजुकेटेड, काफ़ी सारियूं छोकिरियूं आहिनि यकीननि, असां ॾिसंदा आहियूं, उन्हनि सां मिलंदा आहियूं, पर उन्हनि खे इन्हनि शयुनि जी ख़बर कोन हूंदी आहे। कॾहिं रियली को नालो साम्हूं अची वञे त अचरज में पइजी वेंदियूं आहिनि, हैरान थी वेंदियूं आहिनि त अच्छा इहा बि का शइ हूंदी आहे। सो पंहिंजे कल्चर जी घटि में घटि असांखे ख़बर हुजणु खपे त असांजे कल्चर में छा छा शयूं अचनि थियूं, कहिड़ियूं शयूं असांजे कल्चर खे रिप्रेज़ेंट कनि थियूं। हाणे असां जेकॾहिं ऐं जेकॾहिं जामशोरो जी ॻाल्हि करियां, जामशोरो में असां वञूं था सिंधियोलॉजी में, उते असांखे एतिरियूं ख़ूबसूरत नंढियूं नंढियूं शयूं मिलंदियूं आहिनि जेके असां चवंदा आहियूं त इहा बि अच्छा, इहा बि का शइ हूंदी हुई जेका पहिरीं जे टाइम में औरतूं यूज़ कंदियूं हुयूं। सो मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त असांजो पंहिंजो कल्चर आहे, असांजो क़दीम कल्चर आहे, ख़ूबसूरत असांजो कल्चर आहे। त जॾहिं असां चाहियूं था हुनखे असां ऑन कयूं त उनजी घटि में घटि हावनो त असांखे हुजणु खपे। हाणे जेकॾहिं आऊं बि ॻाल्हायां पई त काफ़ी सारा वर्ड्स न चाहींदे करे बि अल्फाज़ रियली इंग्लिश में निकिरियो वञनि, या ईअं चऊं त असां आदी थी विया आहियूं इन लैंग्वेज जा, जेका माना मिक्स वे में असां ॻाल्हायूं था। हालांकि ॻाल्हाइणु न खपे, पर छा कयूं, जहिड़े तरीक़े सां स्कूलिंग सिस्टम खां वठी यूनिवर्सिटी ताईं जहिड़ो माहौल मिलियो आहे, जहिड़ो समाउ मिलियो आहे, जेके बि तक़रीबूं थियनि थियूं, जिन में बि वञणु थिए थो, शिरकत थिए थी, माना हिकिड़ो त ईअं हूंदो आहे त नौजवाननि में हिकिड़ो, ऐं चई सघां थी त हिकिड़ो क्रेज़ हूंदो आहे त असांखे इंग्लिश बि अचे, ॻाल्हाइण बि खपे। ठीकु आहे, मुख़्तलिफ़ ॿोलियूं अचणु खपनि, सिखणु खपनि, ॻाल्हाइणु खपनि, पर हिन जो मक़सदु ईअं कोन्हे को त असांखे पंहिंजी ॿोली बि न अचे, असांखे पंहिंजी ॿोली जा 2-4 चङा लफ़्ज़ बि न अचनि या उन्हनि जी प्रोनाउंसिएशन बि न अचे।
त थोरो हिन ते बि ध्यानु धरणु खपे। स्पेशली इहो मैसेज मुंहिंजो आहे असांजा जेके बि यंगस्टर्स आहिनि, जेके कॉलेज गोइंग आहिनि, यूनिवर्सिटी गोइंग आहिनि, स्कूल में जेके पढ़नि था, जिन खे क्रेज़ आहे त असांखे डिफरेंट लैंग्वेजिस सिखणियूं आहिनि या इंग्लिश में असां अॻियां वञी करे असांखे डिग्री हासिलु करणी आहे, त उनजे पोयां जेको इंसानु माना क्रेज़ी थी लॻी वेंदो आहे, पोइ कोचिंग्स जी साइड बि वञे थो, सेंटर्स में मतिलबु हिकिड़ो टाइम वञी पंहिंजो स्पेंड कंदो आहे, उतां बि सिखण जी कोशिशि कंदो आहे। ऐं मोबाइल त हथ में हूंदी आहे त उनजे थ्रू बि डिफरेंट एप्स हूंदियूं आहिनि जंहिंजे थ्रू असां चाहींदा आहियूं त असांखे ॿियूं लैंग्वेजिस बि अचनि। हाणे जेकॾहिं आउं रोबोटिक ऐप जी ॻाल्हि करियां छो त हिन में मुंहिंजी पंहिंजी प्रैक्टिस रही आहे। तव्हां जेकॾहिं प्ले स्टोर ते वञी रोबोटिक ऐप डाउनलोड कंदव पंहिंजे मोबाइल में, त उहो रोबोट तव्हां सां ॻाल्हाईंदो, तव्हांखे आंसर कंदो, तव्हां हुन सां इंग्लिश में ॻाल्हाईंदा त हू तव्हांखे रेस्पॉन्ड इंग्लिश में ई कंदो। त इहे एक्टिविटीज़ बि ॾाढियूं आम जाम थी चुकियूं आहिनि। तव्हां जंहिं बि कोचिंग सेंटर ते वेंदा तव्हांखे इहा एक्टिविटी ज़रूरु ॿुधाईंदा त तव्हां फलाणी ऐप वञी डाउनलोड कयो ऐं उनजे थ्रू तव्हांजी फ्लुएंसी सुठी थिए, तव्हां ॻाल्हाइणु सुठो सिखो। सो सभु शयूं पंहिंजी पंहिंजी जॻह ते अहमियत रखंदियूं, तमामु सुठी ॻाल्हि आहे। पर चवण जो मक़सदु त पंहिंजी ॿोली खे बि इंसान खे न विसारणु खपे। जेकॾहिं उन्हनि ॿारनि जी ॻाल्हि करियां, स्कूल गोइंग जेके ॿार हूंदा आहिनि, उते मां हमेशह ॻाल्हि करियां पई मतिलबु कंटिन्यूअसली हाणे जेको असां हीउ पूरो वीक सेलिब्रेट करियूं पिया कल्चरल डे जे हवाले सां, असां वठी हलूं पिया हिकिड़ी रफ़्तार सां, ऐं हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो क्रिएटिव ज़ोन आहे असांजो, जंहिं थ्रू असां चाहियूं पिया त असां सही एप्रोप्रिएट ॻाल्हियूं, चङियूं ॻाल्हियूं अव्हां ताईं असां पहुचाए सघूं। त ॿारनि खे जॾहिं तव्हां स्कूल में एडमिशन वठी ॾियो था त प्लीज़ आउं इहो चवंदसि त तव्हां जॾहिं एडमिनिस्ट्रेशन सां वञी ॻाल्हायो था त उन्हनि खां घटि में घटि तव्हां पुछो त सही त स्कूल में सिंधी पढ़ाई वेंदी। अच्छा ठीकु आहे, जेकॾहिं सिंधी पढ़ाइनि था त छा हार्ड वारी सिंधी पढ़ाइनि था या उहा ई सिंपल सलीस सिंधी पढ़ाइनि था? त कोशिशि कयो ॿार खे उन स्कूल में एडमिशन वठी ॾियो जंहिंमें हार्ड वारी सिंधी पढ़ाई वञे थी, जंहिंमें ॿार पंहिंजी ॿोलीअ में कुझु सिखी सघे। काफ़ी सारा सब्जेक्ट्स हूंदा आहिनि, जियोग्राफी ॾिसी वठो, मैथमेटिक्स ॾिसी वठो, साइंस ॾिसी वठिजे, समाजी अभ्यास ॾिसी वठिजे। उनखे जेकॾहिं इंग्लिश में असां पढ़ायूं था त मूंखे नथो लॻे त नंढो ॿार जंहिंजो कचो ज़हन आहे उहो सही तरीक़े सां कॉन्सेप्ट सम्झी सघंदो आहे। पढ़ाई जो हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे जेको आउं सम्झां थी, जेको तव्हां सम्झो था, जेको असां सभु सम्झूं था, जंहिंखां असां सभु इनकारी न आहियूं, जेको बि असां कुझु पढ़ंदा आहियूं उनजो मक़सदु हूंदो आहे त उन शइ खे असां सम्झूं। जेकॾहिं असां सवले तरीक़े सां कंहिं शइ खे सम्झी वञूं था त हुनजो मतिलबु आहे त असां उन शइ खे सही तरीक़े सां एक्सप्लेन बि करे सघूं था, छो त उहा शइ ज़हन में अची चुकी हूंदी आहे। ऐं जेका शइ ज़हन में वेही रहे त पोइ उनखे वठी हलणु तमामु आसानु हूंदो आहे। चवण जो सिधो मतिलबु आहे, साफ़ लफ़्ज़नि में इहो चवणु चाहियां थी त पंहिंजे ॿारनि खे सिंधी पढ़ायो, सिंधी ॻाल्हायो, सिंधी लिखो ऐं सिंधी में कन्वर्सेशन करियो, पाण में वेहो त कोशिशि करियो त ॿारनि जे साम्हूं सिंधी जा सही अल्फाज़, सुठा लफ़्ज़ चूंडे करे ॻाल्हायो त जीअं असांजी ॿोली मिसारजे न। व्यूअर्स, असांजे हिन अङण ते सुठा महिमान मौजूदु आहिनि, सो खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं। असांजे प्रोग्राम में अज़हर टावरी मौजूदु आहिनि, पाण सोशल वर्कर आहिनि, ऑर्गेनाइज़ेशन रन कनि पिया सेफ ह्यूमन फाउंडेशन जे नाले सां, तमामु सुठियूं ख़िदमतूं सरंजाम ॾियनि पिया। संदन स्टेटस उन्हनि जे पेज ते, उन्हनि जे अकाउंट ते रैंडमली बि आउं ॾिसी वठंदी आहियां, तमामु सुठियूं एक्टिविटीज़ संदन आहिनि। ऐं आउं तव्हांखे पहिरीं त भली कार चवंदसि, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ज़बरदस्त। ऐं अॼु तव्हां बि टोपी ऐं अजरक ओढ़ियो आहे, तव्हां टोपी पाती आहे, तव्हां कल्चरल डे खे कीअं ॾिसो था, पंहिंजे कल्चर खे कीअं ॾिसो था? हा, इहो त बुनियादी असांजो हक़ बि आहे त असां पंहिंजे कल्चर खे फॉलो कयूं। ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो बींग सिंधी असांखे पंहिंजी शनाख़्त जेकी आहे इन कल्चर सां ई आहे। ऐं कल्चर खे असां जेको आहे सो असांजे रूह में असांजे सां रिलेटेड आहे कल्चर। ऐं जेको हर माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो जीअं समाज हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे, त ईअं ई हर समाज में अगरि उहा बुनियादी जीअं सिंधी असां आहियूं, असांखे इन ते फ़ख़्रु बि आहे त असांखे उनखे प्रमोट करणु घुरिजे। हा, यकीनन यकीनन असांजो पंहिंजो कल्चर आहे, असांजो कल्चर इलाही ख़ूबसूरत आहे, इलाही अट्रैक्टिव आहे। ऐं न चाहींदे करे बि असां ॾिसंदा आहियूं जॾहिं अहिड़ियूं एक्टिविटीज़, त ईअं चई सघूं था त इंसानु चाहींदो आहे त उते असां बि इन्वॉल्व हुजूं, ज़रूरु कोई न कोई असांजो रोल हुजे। बस आउं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त अज़हर टावरी खे असां इनवाइट कयो आहे पंहिंजे प्रोग्राम में, त हुनजे पोयां हिकिड़ो रीज़न आहे। हिननि कोविड वारे टाइम खां वठी करे जेकॾहिं असां डिज़ास्टर जी ॻाल्हि करियूं त सुठे तरीक़े सां पंहिंजनि माण्हुनि सां, पंहिंजनि जांगिरनि सां वक़्तु गुज़ारियो आहे। हमेशह चाहियो अथनि त सुठियूं ख़िदमतूं असां करे सघूं पंहिंजनि जूं, पंहिंजनि प्यारनि जूं। छो त ॾिसो, जॾहिं असां फ्लड इफेक्टीज़ जी ॻाल्हि कंदा आहियूं, जेके एॾे सारे डिज़ास्टर में उन्हनि खे नुक़सानु पहुतो, त यकीनन हर माण्हू पंहिंजे पंहिंजे तरफ़ खां चाहे पियो त असां ज़रूरु थी सघे जेतिरो पंहिंजो रोल अदा करियूं, पंहिंजो किरदारु अदा करियूं।
सो तमामु सुठियूं ख़िदमतूं संदन आहिनि। खोड़ सारियूं पाण अॼु प्रोग्राम में ॻाल्हियूं कंदासीं। अगरि तव्हां मूंखे पहिरीं ॿुधायो त सुबुह जो टाइम आहे, हूअं त सोशल वर्कर बि आहे, उहो ऑर्गेनाइज़ेशन बि रन करियो था, यूजुअली मॉर्निंग कीअं हूंदी आहे, कीअं तव्हांजो पूरो सेटअप हूंदो आहे, कैजुअल कीअं हूंदो आहे? सभिनी खां पहिरियों त सुबुह जो कोशिशि कंदा आहियूं त निमाज़ न निकिरे ऐं कोशिशि कंदा आहियूं त निमाज़ पढ़िजे, छो मुंहिंजी तक़रीबन देरि ताईं आउं कमु कंदो आहियां पंहिंजो रिपोर्टिंग ते। ज़ाहिर मुंहिंजो NGO सेक्टर सां तालुक़ु आहे त सर्च करणु पियो, रिसर्च करणी थी पए, देरि ताईं मतिलबु कॾहिं 3 थी वञनि, कॾहिं 3:30 बि थी था वञनि। पोइ वरी कोशिशि कंदा आहियूं त सुबुह जो वरी निमाज़ पढ़ण जी, त निमाज़ पढ़िजे त माण्हू फ्रेश थो थी वञे। वरी रूटीन जेको आहे सो ज़ाहिर आहे वरी ॿार हेॾां स्कूल वञनि था, ज़ाहिर आहे वरी जेसीं ताईं आउं बि ऑफिस जी तयारी कंदो आहियां, पोइ ईअं ई माना थोरो पंहिंजो सॼी ज़िंदगी वरी आराम टाइम मंझंदि गुज़रे थी रूटीन माना ईअं सम्झो त तमामु टफ ऐं कम पर ईअं न आहे, टाइम ॿारनि खे बि ॾिजे थो। सो कोशिशि इहा हूंदी आहे ज़रूरु उहे बि अचनि था, स्कूल मां अचनि था, वरी ज़ाहिर आहे उन खां पोइ ट्यूशन ते वञनि था, वरी पोइ सो इन जे करे भाभी ईअं त न चवंदी आहे काम बस जीना हराम? न, उन्हनि खे टाइम ॾींदा आहियूं। ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे, ॾियण बि खपे ऐं पंहिंजी रूटीन में एतिरो टाइम त कढणु खपे जेको इंसान फैमिली सां स्पेंड करे। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां डेवलपमेंट सेक्टर जी ॻाल्हि कई आहे, त उनजे हवाले सां बि पाण थोरो ॻाल्हाईंदासीं। थोरो 4 दिसंबर जे हवाले सां ॿुधायो, जेका थीम सिलेक्टेड आहे, डिसाइडेड आहे। हिकिड़ो त माना सुठी ॻाल्हि आहे, लास्ट टाइम जेके ॾिहाड़ा सेलिब्रेट थिया आहिनि कल्चरल जे हवाले सां, हिकिड़ी त थीम हुई एजुकेशन जे हवाले सां, वरी डेल्टा पाणी जी जेको मसइलो थिए थो असांजी सिंध में, उनजे हवाले सां ॾियारो सेलिब्रेट थियो। ऐं हिन दफ़े वरी थीम जेका डिसाइडेड आहे, यकीननि तव्हांखे बि ख़बर हूंदी त हीउ ॾियारो सेलिब्रेट कयो पियो त असां नाओ कयूं था हिन ॾिहाड़े खे पंहिंजे बोड मुतासिरीन जे। सो उन हवाले सां छा चवंदव? न ज़बरदस्त, इहा करण बि ज़रूरत, वक़्त जी ज़रूरत बि हुई ऐं ज़ाहिर कल्चर खे बि असां ज़ाहिर हेॾे ॾींहंनि अञा बि माण्हुनि जी सिचुएशन तव्हां ॾिसंदव त जेके माण्हू जेके कैंपनि में रहंदा हुया उहे कैंपनि में पंहिंजे ॻोठ विया आहिनि, पर अञा बि उते बि माना रिकवरी ऐं उन्हनि में मसइला रिलीफ ऐं रिकवरी जा अञा बि मसइला मौजूदु आहिनि। पर ॻोठ त विया, पर ज़ाहिर घर पाणी थोरो सुकी वियो, पर घर डैमेजिस आहिनि। सो अञा बि उते ॾाढी ज़रूरत आहे, माण्हू सीअ में आहिनि ऐं माण्हू ॾाढो ॾुखी हालात गुज़ारनि पिया। पर उन सूरत हाल में असांखे बि पंहिंजे कल्चर खे बि इन सां गॾिजी खणी हलणो आहे। असांजे रिसेंटली हिते जॾहिं मां कासमाबाद में असां वटि जेकी कैंप हुई त उते बि असां हिकिड़ो कल्चर खे प्रमोट करण लाइ उते हिकिड़ी शादियुनि जो प्रोग्राम रखियो, हिकिड़ो मौसीक़ी जो प्रोग्राम रखियो। त इहे सभु प्रोग्राम इन जे करे विया त कल्चर खे बि असां प्रमोट कंदा हलूं ऐं सिंधी भाइरनि खे इन ॾुखे वक़्त में गॾु खणी हलूं। ज़ाहिर हीअ अगरि बोड मुतासिरीन सां गॾिजी अगरि कल्चर खे मिक्स कयो आहे ऐं उन्हनि जे ग़म में पंहिंजी अगरि ख़ुशी शरीक थी आहे या उन्हनि खे ग़मनि थोरा दूरि थियनि त इहो सुठो मौक़ो आहे त हुन जे ॻोठनि में जेके उहे वीचारा ज़ाहिर आहे उन जेको आहे सो जुलाई जी मिड खां वठी ऐं उन खां पोइ हेसी ताईं अञा हू सर्वाइविंग कनि था हिकिड़ी ॾुखी हालातनि में, ॾुखी ज़िंदगी में। खोड़नि इलाइक़नि में अञा ताईं एक्सेस बि न आहे, रस्तो ई न आहे पाणी जो। त उन सिचुएशन में ऐं ॿियो सियारे जो मौसमु लॻो पियो आहे ऐं इन सर्दी जे मौसम में ऐं उन्हनि खे अञा बि तकलीफ़ आहे। मां हींअर टंडो मोहम्मद खान रिसेंटली वियुसि त वरी उते बि मां ॾिठी हालात ॾाढी ख़राबु हुई। वरी हाणे असां मटियारी में वियुसि ऐं त हींअर मटियारी में अहिड़ी हालात हुई जो हिकिड़ी असांजो त अर्ली रिकवरी ऐं उन्हनि खे सपोर्टिंग जो कमु जारी आहे। लेकिन हींअर मूं हिकिड़ी ॾिठी त हिकिड़ी ॿुढड़ी माई हुई वीचारी, सो कंहिं ॻोठ में वियसि त उहा वीचारी पंहिंजो जेको आहे सो सीमेंट जे जेके पनियूं थींदियूं आहिनि, सीमेंट जे जेके ख़तमु थींदी आहे पोइ पनी हूंदी आहे हिकिड़ी हुनजी कागज़नि सां, उहा वीचारी पंहिंजो दीवारूं पई उन सां सेट करे। त मूंखे ॾाढो चयईं, पोइ मूंखे ॿुधाईं त मां बीमार आहियां त मूंखे कोई आहे कोन। पोइ वरी असां पंहिंजी जेको बि असां वटि सपोर्टिंग थी सघी असां उन्हनि खे पंहिंजो टेंट ऐं बेंट उहो जेको आहे सभु प्रोवाइड कयोसीं। पर मक़सदु इहो आहे त सियारे अञा ताईं बि बोड हुननि जो घर त वीचारी जो किरी पियो ऐं फैसिलिटेशन अञा गवर्नमेंट जी तरफ़ां बि थिए पई, ईअं न आहे त गवर्नमेंट कमु करे पई, लेकिन इदारनि जो बि पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो क्राइटेरिया आहे। उहो बि ज़ाहिर आहे डोनर हूंदो आहे, पोइ डोनर उन्हनि खे तव्हां सही पिया चओ। ऐं इंटरप्ट करियां पई, असांखे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधिणो आहे। विवर्स प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे। अवांखे आउं ॿुधाईंदी हलां त हिन प्रोग्राम सां ख़ासि स्पॉन्सर कयो आहे कैडबरी डेयरी मिल्क। ऐं चवनि था अंदर की अच्छाई को बाहर छलकने दो,
कुछ अच्छा हो जाए, कुछ मीठा हो जाए। अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। वेलकम बैक नाज़रीन। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर आउं भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंखे स्पॉन्सर कयो आहे कैडबरी डेयरी मिल्क। व्यूअर्स लाइव कॉलर आहिनि, सिंधनि खे असां शामिल कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ऐं तव्हांखे भली कार चवां थी, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया अवां? अल्हम्दुलिल्लाह बरकत अली, ऐं बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो कीअं आहियो, ठीकु आहियो? तव्हांजी महिरबानी। तव्हां ॿुधायो छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां, ऐं प्रोग्राम जो समाओ त तव्हां ॾिसो पिया, कल्चरल डे जे हवाले सां छा चवंदव? थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम में शामिल थिया ऐं यकीनन प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे। व्यूवर्स कोशिशि हूंदी आहे त हिन अङण जी जेतिरी सूंहं आहे, अॼु जहिड़े तरीक़े सां प्रोग्राम हले पियो, त इहा ख़ूबसूरती असां अव्हां जे अङणनि ते बि रचाए सघूं ऐं अव्हां जी दिलनि में बि असां जॻहि ठाहे सघूं। सो कोशिशि हूंदी आहे त का चङी ॻाल्हि, का काराइती ॻाल्हि अव्हां ताईं असां पहुचाए सघूं। ऐं उहा ॿुधाईंदी हलां त प्रोग्राम ऑन द स्क्रीन इन महिल लाइव हले पियो। गॾो गॾु प्रोग्राम फेसबुक ते बि हली रहियो आहे, स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो आहे, तव्हां उहो बि डायल करे सघो था। असांजे प्रोग्राम में तव्हां शामिल थी सघो था। कोशिशि हूंदी आहे जेतिरो अटेंड करे सघंदा आहियूं कॉल्स, त असां शामिल कंदा रहंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम में कॉल्स। ऐं कोशिशि हूंदी आहे तव्हां खां पुछी सघूं, तव्हां खां रिव्यूज़ वठी सघूं। ऐं हींअर त प्रोग्राम जहिड़े मुनासिबत सां हले पियो, त कोशिशि कजो त उन हवाले सां बि तव्हां कॉमेंट्स पंहिंजा ॾींदा हलिजो। अगेन लाइव कॉलर आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ऐं तव्हांखे भली कार चवां थी, असांजी कहिड़ी अधी भेण ॻाल्हाए पई? प्रोग्राम में मेरा टीवी जा जेके प्रोग्राम आहिनि माशाअल्लाह तमामु घणा था वणनि, पर को बि हिकिड़ो माण्हुनि जो गानो हिकिड़ो ॿुधाइजो, सेरो पोया अहिड़ो मिठो। अदी ज़रूरु तव्हांजी फरमाइश खे असां पूरो कंदासीं, पर तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां ॻाल्हायो पिया? हसीना शाइन आहे, मां सांगड़ मां थी ॻाल्हायां। जी हसीना, तव्हां पाण कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? जी महिरबानी, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ज़बरदस्त। हसीना, तव्हां छा कंदा आहियो पाण? मां टीचर आहियां, रिटायरमेंट आहे। अच्छा, मतिलबु हाणे घर वारी जॉब आहे जेका मतिलबु स्टार्टिंग खां कई आहे, हाणे उहा ई करणी आहे। अच्छा, उन खां अलावा मूंखे ॿुधाइजो तव्हां थोरो त ॿियो ॿुधायो छा कंदा आहियो? कोई हुनर कंदा आहियो या कोई एक्टिविटीज़? सतारियूं हणंदी आहियां, मुको हणंदी आहियां। माशाअल्लाह मुंहिंजो घर जेको माशाअल्लाह सुठो आहे। वाह 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 वाह। सभु जॉब कंदा आहिनि, नंढा वॾा जॉब कंदा आहिनि। हिकिड़ो चौकीदार आहे मुंहिंजो घर वारो, मुंहिंजो पुटु हिकिड़ो बैंक में आहे, पटे वाली नौकिरी अथसि। माशाअल्लाह घर सुकून ऐं आबाद आहे। पर हिकिड़ा माउ पीउ जे लिहाज़ सां मां वफ़ात करे विया, उन लिहाज़ सां मां चयो अहिड़ो हिकिड़ो सुठो गानो नगमो ॿुधायो, गीत दुख वारो। ज़रूरु ज़रूरु कोशिशि कंदासीं असां। हूअं त तव्हांखे प्रोग्राम जो पैटर्न ऐं ॿुधाईंदी हलां त जॾहिं रागी असांजे प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहिनि त पोइ कोशिशि हूंदी आहे त जेका बि फरमाइश अचे असां उनखे पूरो करे सघूं। पर ठीकु आहे, जेकॾहिं हिन प्रोग्राम में न, त उनखां पोइ बि असां कोशिशि कंदासीं तव्हांखे ॿुधायूं। तव्हां को साहिरो जेकॾहिं झुंगारे असांखे ॿुधायो त ॾाढो सुठो लॻंदो असांखे। वञी ॾिसां मुल्क बाणो, वञी ॾिसां ॾेर ॾाढाणो, उमर अदा दे तूं मोकल, वञी मुल्क बाणो। ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत, इलाही सुठो आवाज़ आहे तव्हांजो। तव्हां थोरो असांखे ॿुधाइजो। ख़ैर आहे, ख़ैर आहे, इहो त थींदो पियो आहे। तव्हां मूंखे ॿुधाइजो असांजो सेट तव्हांखे कीअं पियो लॻे ऐं इन में रलियूं बि नज़र ईंदियूं हूंदियूं यकीनन तव्हांखे। मां पोइ वरी घर जो कमकार थींदो, सुबुह वारा प्रोग्राम माशाअल्लाह तमामु भला आहिनि, बहितरीन आनंदी। मां आचर वारे ॾींहुं बि मां प्रोग्राम ॾिठो, मूंखे एॾो वणो जंहिंमें सूफ़ी कलाम थी वियो आहे। मां सूफ़ी कलाम खे बि पसंदि कंदी आहियां। ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हांजी महिरबानी। अभी रुखसाना आला मेरनिसाला छा आहे उनजो प्रोग्राम जेको चवंदी आहियां, मां सॼे ॾींहुं रुगो गाॾी में वेही विज़िट कंदी आहियां, उनजो बि माशाअल्लाह प्रोग्राम
जेको बाजराणी रपो जेको मतिलबु खणंदी आहे इहो उन हिसाब सां उन जो माशाल्लाह उन ॾींहुं प्रोग्राम ॾिठो ऐं माशाल्लाह बहितरीन महिरबानी माशाल्लाह अलाह कामयाब करे हिनखे तमामु सुठो प्रोग्राम आहे तव्हांजी महिरबानी तव्हां इलाही सुठियूं ॻाल्हियूं कयूं प्रोग्राम में कॉल तव्हां कई ऐं सत्यन सां रिहाणे जेको न्यू प्रोग्राम असांजो हले पियो मेहरान टेलीविज़न ते तमामु सुठो प्रोग्राम आहे ऐं पोयां जेका थीम आहे पूरी डिसाइडेड या चवां जंहिं प्रोग्राम जे पोयां हिकिड़ो ज़हन लॻल आहे त असांजे डायरेक्टर जो आहे यकीनन सुठा प्रोग्राम्स कनि था संदन सुठी सोच आहे कुझु पॉज़िटिव ॾेखारणु चाहींदा आहिनि ऐं चाहींदा आहिनि त पॉज़िटिविटी हुजे तव्हांजी महिरबानी ईअं ई प्रोग्राम में शामिलु थींदा रहंदा कयो ऐं यकीनन प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो आहे हमेशह तव्हांखे वेलकम चवंदा आहियूं मां हूअं बि पंहिंजे प्रोग्राम में असांजी जेके बि अदियूं आहिनि घरनि में वेही ॾिसंदियूं आहिनि प्रोग्राम त उन्हनि जी कॉल्स खे समटाइम्स मां इलाही मिस कंदी आहियां छो त मूंखे लॻंदो आहे त सुबुह जो टाइम हूंदो आहे सुबुह जे टाइम ते जॾहिं प्रोग्राम अव्हांजी स्क्रीन्स ते अपियर थिए थो त हिकिड़ी रूटीन हूंदी आहे न त मोस्ट प्रोबेबली घर में जेके मर्द हज़रात हूंदा आहिनि उहे ऑफिस जी तरफ़ रवाना थींदा आहिनि ॿार जेके बि हूंदा आहिनि उहे स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी जी तरफ़ रवाना थींदा आहिनि त पोइ मोस्टली घर में औरतूं ई हूंदियूं आहिनि हूअं त औरतूं बि कंहिं न कंहिं जॉब सां रिलेट कनि थियूं पर पोइ बि घणो तादाद जे कॾहिं ॾिठो वञे त औरतूं घर में मॉर्निंग टाइम पंहिंजो स्पेंड कंदियूं आहिनि घर जा कमकार पंहिंजी रूटीन त तव्हांजी कॉल्स खे आउं इलाही मिस कंदी आहियां सुठो लॻंदो आहे जॾहिं बि तव्हांजी कॉल ईंदी आहे ॻाल्हाए वठंदा आहियूं सो असांजे प्रोग्राम में महिमान बि मौजूदु आहिनि पंहिंजी कचहरी जे सिलसिले खे असां जारी रखंदासीं अज़र तव्हां ॿुधायो कीअं पिया ॾिसो मतिलबु हूअं ओवरऑल जेकी बि कॉमेंट्स ईंदा आहिनि कल्चरल पंहिंजी थीम जे हवाले सां ॾाढा सुठा लॻंदा आहिनि ख़ूबसूरत लॻंदा आहिनि औरतुनि जे हवाले सां छा चवणु चाहींदव जेके बहितरीनु कमु कंदियूं आहिनि हुनर कंदियूं आहिनि एतिरियूं महिनत कश हूंदियूं आहिनि माना घर जी चार दीवारी जे अंदरि बि उन्हनि जो ज़हन एतिरो वसी हूंदो आहे एतिरो कुशादो हूंदो आहे बसि उन्हनि खे मूंखे ईअं लॻंदो आहे त समटाइम्स जा शायदि कुझु बाउंड्रीज़ हूंदियूं आहिनि कुझु रिस्ट्रिक्शन हूंदी आहे जेकॾहिं उन्हनि खे सवले तरीक़े सां को रस्तो मिले त शायदि उहो घणो कुझु ऐं पॉज़िटिव वे में घणो कुझु करे सघनि थियूं हाणे बिल्कुलु असांजी जेकी सिंध जूं मायूं ऐं भेणूं ऐं जेके पंहिंजे ॻोठनि में वेही करे ऐं उन्हनि जो हुनर ऐं उन्हनि जी जेको असल जेकी उन्हनि जो जेको हथ जो हुनर आहे उहो न सिर्फ़ु इंटरनेशनली तौर ते पाकिस्तान पर इंटरनेशनली तौर ते बि उनखे सराहियो वञे थो ऐं जेके बि एग्ज़िबिशन थियनि था उन में भले बि कहिड़ी बि दुनिया जे वॾे में वॾा मुल्क हुजनि पर अमेरिका ताईं बि उन्हनि जो हथु वञे थो तव्हां अहिड़ा खोड़ ई मिसाल ॾिसो त एंटरप्रेन्योरशिप ते जेके बि कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं उन में पंहिंजी रूरल वुमेन्स जेके आहिनि त उन में अॻियां थियूं अचनि असां वटि ॾाढो सुठो हुनर आहे पर अञा बि असांखे इन्हनि ते एक्सेस करण जी माना उन्हनि ताईं पहुचण जी ऐं उन्हनि जी सर्वे करण जी ज़रूरत आहे ऐं उन हुनर खे अॻियां ताईं प्रमोट करण जी माना पहुचाइण माना माण्हुनि ताईं रसाई ऐं उन्हनि जी खपत ॾिसो न जेका शइ उहा अगरि मिसाल तौरु अगरि कंदकोट जी का औरत आहे जेकी टोपी ठाहे थी तमामु ज़बरदस्त ठहंदी हुई कंदकोट में ऐं नसरपुर में जीअं तमामु सुठो हुनर आहे ईअं हाला में तव्हां ॾिसो ससु जेको आहे सो उते सुठो हिनजे में अजरक थी वियो या ॿियो थी सुसी जंहिंखे चवंदा आहिनि उहो सो इहे खोड़ ई उन्हनि वटि लुंगियूं थी वियूं या थरपारकर जो हिकिड़ो जीअं मिसाल आहे सो अहिड़े क़िस्म जूं इहे जेके हुनर इहे औरतुनि वटि ई अचनि था असां वटि इहो सॼो जेको कल्चर खे हक़ीक़त में अगरि कल्चर बचियो बि आहे सिंध जो त उन्हनि असांजी सिंध जी माउनि जे करे बचियो आहे सिंध जी हुनरमंद औरतुनि जे करे बचियो आहे त तंहिंखे उन्हनि खे अञा ताईं उनखे प्रोमोट कंदियूं थियूं अचनि ऐं उन ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में अॼु 2022 ताईं ऐं उहो पेश थो थिए अॼु नओं कल्चर सदियुनि खां पेश थो अचे अगरि असां वटि औरत जो हुनर न हुजे हा त शायदि असांजो कल्चर बि न बचे सो इन जे करे कोशिशि इहा हुजणु घुरिजे असांजे ऐं जेके वस वारा इदारा आहिनि ऐं त उन्हनि खे ख़ासि करे गवर्नमेंट जी प्रायोरिटी ते फस्ट प्रायोरिटी ते उन्हनि रूरल जेके वुमेन आहिनि जेके कमु थियूं कनि उन्हनि जे ॻोठाणी सतह ते हिकिड़ो माण्हू उन्हनि खे सर्वे रखे जीअं पोलियो जी बि त सर्वे थिए थी न ईअं हिकिड़ी सर्वे रखे ऐं उन सर्वे में टोटली उन्हनि जूं जेके बि हुनरमंद आहिनि जेके बि अगरि हिकिड़ी सुठियूं एंटरप्रेन्योर हूंदियूं त उहे वीचारियूं अगरि उते उन्हनि खे एतिरो मुआवज़ो नथो मिले त थी सघे थो उन्हनि खे अगरि सर्वे जे मुताबिक़ अॻियां अचनि ऐं उन्हनि जो जेको उनजी जेकी महिनत थियल आहे शायदि उहा
हुननि जे लाइ तमामु बहितर थी वञे, छो जो हिन मां पॉवर्टी इन- ख़तमु इहा- करण इहा में बि ॻाल्हि हिकिड़ो कंदी सुठो आहियां हलो। त मिडिल मैन जेको हूंदो आहे न उन जो थ्रो जेको नाणो वरी उन ई महिनत कश औरत ताईं पहुचंदो आहे त उहो घटि पहुचंदो आहे, हालांकि उनजी महिनत तमामु घणी हूंदी आहे। सो इहे जेकॾहिं असांजी सोसाइटी में गैप्स ख़तम थी वञनि त माना इकोनॉमिकली पोइ बि असां रिच थी सघूं था या वधी सघूं था। बिल्कुलु, चवंदा आहिनि न त स्लो प्रोग्रेस इज़ बेटर देन नो प्रोग्रेस। नो प्रोग्रेस। त हू असां वटि स्टोरी हूंदी आहे न त हिकिड़ो सेहड़ हूंदो आहे, ॿी कुमी हूंदी आहे, त कुमी आराम आराम सां हलंदी रहंदी आहे। नंढे हूंदे खां उहा स्टोरी जेका पढ़ंदा आहियूं उहा ॾिसो न, इहा हक़ीक़त जी ॻाल्हि आहे। सेहड़ वञी करे सुम्ही रहंदो आहे, कुमी आराम आराम सां हलंदी रहंदी आहे। त इहा मतिलबु स्लो जेका प्रोग्रेस आहे बहितर आहे। लाइफ कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। तव्हांखे आउं भलीकार चवां थी, कीअं आहियो? ठीकु आहियो? ज़बरदस्त। अलहमदिल्ला आउं बिल्कुलु ठीकु आहियां ऐं प्रोग्राम ॾाढो सुठे तरीक़े सां यकीनन अव्हांखे नज़र ईंदो हूंदो। अव्हां ॿुधायो पाण तव्हां छा कंदा आहियो? कल्चर डे जे हवाले सां बि थोरो ॿुधाइजो, केतिरी एक्साइटमेंट आहे, कीअं सेलिब्रेट कंदा आहियो? सही सही। ठीक है ना जी, असां 7 बजे दिहाड़ी सां प्रोग्राम में हलाईंदा त ज़बरदस्त हले थो प्रोग्राम जो। असां 4 ॾिसी त मलादा जी ईद ॾिखारो। सही, सुठो। तव्हांजो कमु बि ॾाढो सुठो आहे, महिनत वारो कमु अव्हां करियो था ऐं यकीनन असांजो पंहिंजो कल्चर आहे। उहा ई ॻाल्हि त माना जंग जर जो हर माण्हू इन सां ई सलाहियल आहे। असांजी मिटी अहिड़ी आहे, असां में उहो ख़मीर मौजूदु आहे। असां न चाहे करे बि आजिज़ हूंदा आहियूं, असां हर शइ खे एक्सेप्ट कंदा आहियूं। इहा असांजी ख़ूबसूरती बि आहे, पर किथे किथे ॾिठो वञे त हिते माना असां मार बि खाई वेंदा आहियूं। सो थोरो अलर्ट बि रहणु खपे, कोशिशि करणु खपे, थोरो अवेयर बि माण्हू रहे। जेको असां पंहिंजो पंहिंजो कंदा आहियूं उहे बि त समटाइम्स असांखे हिट कंदा आहिनि। वेल, थैंक यू, तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया, मूंखे सुठो लॻो। असांजा सिंधी माण्हू हूअं बि महिनत कश आहिनि ऐं महिनत ई असांजो कमु आहे। इंसानु दुनिया में भला छो आयो आहे, हुनजो को त पर्पज़ आहे न। ऐं जेके बि असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं वेंदियूं आहिनि, जेके असांजे माइंड में फिट कयूं वेंदियूं आहिनि, किथे न किथे रियलिटी हूंदी आहे। असां पंहिंजे रिलीजियस जेके बि असांजा बुक्स आहिनि उन्हनि खे असां खणी ॾिसूं या दुनिया जो कार वहिंवार ॾिसूं त पोइ बि हर शइ इन रियल सेंस असांखे मिले थी। बस वक़्तु साईअ जो थी वियो आहे, ब्रेक जी तरफ़ वधूं पिया। ॿुधाईंदी हलंदनि प्रोग्राम सां ख़ासि तावन कयो आहे कैडबरी डेयरी मिल्क। अंदरि की अच्छाई को ॿाहिरि छलक निधो, कुझु अच्छा हो जाए, कुझु मीठा हो जाए। रिमोट पाण वटि रखिजो, ॾाढे न वञिजो, ॾिसंदा रहिजो। अॼु पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिरान। वेलकम बैक नाज़रीन। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी। अॼु पंहिंजे अंगण सुबुह महिराण में ऐं कल्चरल डे ॾाढो क़रीब आहे। प्रोग्राम उन मुनासिबत सां हले पियो। सेट एॾो ख़ूबसूरत आहे ऐं मुंहिंजो बि लुक कल्चरल आहे ऐं कोशिशि हूंदी आहे हूअं बि त उन्हनि सभिनीनि शयुनि खे असां पंहिंजे पाण सां गॾु खणंदा हलूं ऐं उहा रिप्रेज़ेंटेशन हुजे। माण्हू ॾिसण में यकीनन सादो हुजे, तव्हां सादा हुजो, तव्हांजी अपीयरेंस सादी हुजे, पर अंदरि जा तव्हां अनमोल माण्हू हुजो। सो ईअं थींदो आहे त सादी शख़्सियत जॾहिं माण्हू रखंदो आहे त पोइ हर को अट्रैक्टिव कोन थींदो आहे ऐं हर को ॻाल्हाईंदो बि कोन्हे को, पर इंसानु अंदरि जो अनमोल हूंदो आहे, तव्हांजी वैल्यू हूंदी आहे ऐं पंहिंजी वैल्यू खे सुञाणे करे इंसानु वरी ॻाल्हि त स्लो वारी प्रोग्रेस न छॾे, थोरो थोरो कमु कंदो रहे ऐं कोशिशि करे त बहितर कमु कंदो रहे। अज़हर जामरी असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अज़हर, थोरो ॿुधाइजो जहिड़े तरीक़े सां पहिरीं बि पाण फ्लड इफेक्ट्स ते ॻाल्हाए चुका आहियूं, जेको पूरो सिनेरियो तव्हां ॾिठो, वरी बोन मुतासिरीन हींअर उहो ई रिन्यू पंहिंजो पाण खे कनि पिया, पंहिंजे सिस्टम खे कनि पिया। छा ॾुखियायूं आहिनि, कीअं करणु खपे, कीअं थियणु खपे? बिल्कुलु हींअर ॾिसो न, खोड़नि इलाइक़नि में अञा ताईं माना हिकु त घर उन्हनि जे वीचारनि जो डैमेज थी वियो आहे। ज़ाहिर असेसमेंट थी आहे ऐं इदारनि बि कई आहे, असां बि कई आहे, खोड़नि कई आहे ऐं ज़ाहिर हींअर असां वञूं पिया माना उन्हनि खे घर ठाराए ॾियणु, माना 1 रूम शेल्टर रूम जो हिकिड़ो असां वटि कॉन्सेप्ट असांजे डोनर जी सपोर्ट सां। सो हाणे असां मटियारी में असेसमेंट कई आहे। उन पहिरियों असां उन्हनि खे टेंट्स ॾिना, जेकी पहिरीं उन्हनि जी प्रायोरिटी हुई। ज़ाहिर कैंपनि मां विया घर त टुटल हुया, हाणे किथां रहनि। पोइ उन्हनि में हाणे उन्हनि पंहिंजी तरपाल शीटियूं असां उन्हनि खे डिस्ट्रीब्यूट कयूं।
हाणे असां कोशिशि कयूं पिया त उन्हनि जे घरनि जी तरफ़ त असां उन्हनि खे रिन्यू करायूं ऐं उन्हनि खे ॿीहर खां हिकिड़ा जेके पार्शली डैमेजिस आहिनि त उन्हनि खे थोरो कमु करायूं, बाक़ी जेके सफ़ाई किरी पिया आहिनि त उन्हनि खे नए तरीक़े सां उन्हनि खे तयारु कराइजूं डोनर जी सपोर्ट सां ऐं असांजा सेल्फ डोनर्स जी सपोर्ट सां। इहा असांजी कोशिशि रही आहे सेफ जी। ऐं ॿियो असांजो इहो आहे त ॾुखाई उन्हनि में इहा आहे त सिर्फ़ु घर न आहिनि, ज़ाहिर उन्हनि में उन्हनि जो ज़रई जेको माश आहे जेको मां जेको जंहिंमें उहो कमाइण जो उन्हनि जो तरीक़ो ज़ाहिर ॿनियुनि मां फोटियूं कंदा हुआ, पोइ ज़ाहिर उन्हनि जी अर्निंग थींदी हुई। उते बीठो आहे पाणी, उते अञा 3 महीननि खां पाणी बीठो आहे, ज़मीनूं चारों तरफ़ जेको आहे सो पाणी में आहिनि ऐं अहिड़ी का माना फसल बि तबाह थी चुका आहिनि, ज़मींदार बि ज़ाहिर आहे उन्हनि खे बि नुक़सानु पहुतो आहे, जेके नंढा नंढा ज़मींदार आहिनि उन्हनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। त माना एग्रीकल्चर त टोटल तबाह आहे। अहिड़ो लाइव स्टॉक जो जेको अगरि तव्हां सिस्टम ॾिसो था त उते बि माना उहा पाणी जे करे उहो नथो थिए, जेकी खपत हुई या उहा शइ नथी थिए। ॿियो ॻोठनि में एक्सेस न आहे स्कूलनि जी, अञा ताईं स्कूलनि जे घेरा चारों तरफ़ पाणी आहे। तालीम त यकीनन पाण ॻाल्हायूं था छो त टॉपिक में टर्न उन तरफ़ थिए पियो। लाइव कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। ऐं तव्हांखे भली कार चवां थी, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? कामरान भट्टी, ज़िले लाड़काने मां। जी कामरान, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? छा कंदा आहियो तव्हां पाण? अल्लाह जो करम, फर्स्ट क्लास मज़े में। तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो छा कंदा आहियो पाण? छा तव्हां जूं एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि? तव्हांजो आवाज़ कटजी मूं ताईं पहुचे पियो। तव्हां खां पुछंदसि त कल्चरल डे जे हवाले सां छा चवंदव? तव्हां मूंखे ॿुधायो कीअं सेलिब्रेट कंदव तव्हां कल्चरल डे पाण? ठीकु आहे, थैंक यू। आई थिंक कॉल कटिजी चुकी आहे, थोरो आवाज़ बि कटिजी अचे पियो त शइ उहा सही तरीक़े सां सम्झ में मूंखे कोन पई अचे। सिग्नल्स जो बि प्रॉब्लम थींदो आहे। वेल, तव्हां प्रोग्राम में यकीनन शामिलु थी सघो था ऐं प्रोग्राम असां आवाज़ लाइ नशर कंदा आहियूं, त तव्हां जॾहिं बि कॉल करे शामिलु थींदा आहियो त सुठो लॻंदो आहे। जी, तव्हां ॿुधायो, जहिड़े तरीक़े सां ॾिसूं पिया त उहो प्रोसेस उन तरीक़े सां हले कोन पियो ऐं स्कूल स्टिल ॿार ॾाढो ॾुखियाई ताईं जेके पहुचनि पिया त स्टिल ॾुखियाई ताईं पहुचनि। बिल्कुलु, ॾिसो न, हीअ नवाबशाह में हिकिड़ो इलाइक़ो आहे, उहो उन में तव्हां इर्द गिर्द पाणी आहे, बोट जे ज़रिए ॿार बि वञनि था स्कूल, पर ज़ाहिर आहे चारों तरफ़ सराउंडिंग पाणी आहे। ईअं तव्हां ॾिसंदव त मीरपुर ख़ास में बि इहा सिचुएशन आहे, ईअं तव्हां ॾिसंदव त मटियारी में बि इहा सिचुएशन आहे, ईअं तव्हां टनूर खान में बि। पर ॾिसो न, शहरनि खां हटी करे ॻोठनि वारी ज़िंदगी ॾाढी मुतासिर थी आहे बरसाति जे इन मानसून बरसातनि जे करे, ऐं उनखे रिकवर करण में टाइम लॻंदो। ऐं ज़ाहिर आहे इहो हींअर त अगरि सियारो जेको हींअर थधि जी जेकी ज़ोर पकड़ियो आहे उन में ज़ाहिर आहे रिलीफ जो वर्क करण में, ऐं ज़ाहिर आहे डोनर जी अञा उहा जेकी असां वटि मोट हुजणु घुरिजे, हा उहा न आई आहे, अञा उहा अचण जी ज़रूरत आहे। ऐं असांखे इन ते सोचण बि घुरिजे त हे रिकवर कॾहिं थींदा। ज़ाहिर आहे ज़िंदगी हूंदी त पोइ अॻियां सिस्टम बि हलंदो, लेकिन हुननि वीचारनि वटि जेके माण्हू, जीअं मां तव्हांखे ज़िक्र कयो त मटियारी में हिकिड़ी ॿुढड़ी माई हुई, त उहो वीचारी अगरि असां न वञूं हा, थी सघे थो अलाह जी तरफ़ां असां उन खां दुआ घुरी हूंदी, थी सघे थो असां ॻोठ हुन ॻोठ में वियासीं, त थी सघे थो अगरि उन खां पहिरियों वीचारी जेॾी महिल असां उनखे दरबार शीटूं ऐं ॾाढो हिनखे पंहिंजो सपोर्ट कईसीं, जेको असां वटि उन टाइम वसाइल हुया, त उहो ख़ुशि थी ऐं ख़ुशि बि थी ऐं अलाह जो शुक्र कयईं त टेम्परेरी तौर ते हुनखे माना हिकिड़ो सुकून मिलियो, पर परमानेंट न आहे। त इन ईअं ई अगरि ॾिसो न, ईअं ई खोड़ ई अहिड़ियूं ॿुढड़ियूं मायूं, खोड़ ई अहिड़ा माण्हू हूंदा जेके वीचारनि वटि कोई बि न पहुतो हूंदो। त हिन कल्चर डे जे हवाले सां सिंधी माण्हुनि जो फ़र्ज़ु इहो बि थिए थो त असां पंहिंजे कल्चर खे ज़रूरु प्रमोट कयूं, पर उन सां गॾु उन्हनि ग़रीब मिसकीन माण्हुनि वटि बि पहुचूं, उहे बि असांजा सिंधी भाइर आहिनि, ऐं थी सघे थो असांजी उन्हनि जी सपोर्ट करण सां, उन्हनि खे अगरि सुठी खाद खुराक ॾियण सां, या उन्हनि खे राशन ॾियण सां, या उन्हनि खे कपिड़ो गरम कपिड़ा ॾियण सां, या कंबल ॾियण सां, इहो बि असांजे कल्चर में शुमार थी थिए। सिर्फ़ु अजरक ऐं टोपी पाइण सां त असां ज़रूरु असांजो इहो फ़र्ज़ु आहे, पर वधीक असांजो फ़र्ज़ु इहो आहे त असां उन्हनि जी प्रॉपर तौर ते हेल्प कयूं। न, तव्हां बिल्कुलु सही था चओ। ऐं ॾिठो वञे त कल्चरल ड्रेस पाइण सां, काटन जा कपिड़ा पाए, टोपी अजरक पाए, या औरतूं ॾिसंदा आहियूं जीअं
रिलीफ जहिड़े तरीक़े सां असां ॾिसंदा आहियूं जी। उन खां वधीक बेटर इहो आहे त तव्हां उन्हनि माण्हुनि ताईं रसाई कयो जिन जी तव्हांखे ज़रूरत आहे। ॿी ॻाल्हि त असां वटि ॾिसो न कल्चरल डे जॾहिं ग़रीब हूंदो आहे न त पोइ शॉपिंग्स बि घणियूं थींदियूं आहिनि कल्चरल हवाले सां, फलाणी शइ वठणी आहे उहा शइ वठणी आहे त बहितर आहे उन्हनि खां वठिजे जेके विकिणनि पिया जिन खे ज़रूरत बि आहे नाणे जी। सो इहा बि माना मुंहिंजे ख़्याल सां इहे शयूं कल्चर में काउंट थियनि थियूं। कल्चर मीन्स वॉट, छा था सम्झो कल्चर छा आहे, सिंपली बयानु करियो। ॾिसो कल्चर असांजी शनाख्त आहे। कल्चर में असांखे ख़बर थी पए त असांजे कल्चर कहिड़े रुख जी तरफ़ थो वञे। अगरि असां कंहिंजी मदद था कयूं, कंहिं इंसान जी मदद था कयूं, असांजी अगरि हुन में असां काटन जो वॻो पाए या अजरक पाए या माण्हुनि खे दड़कारियूं त इहो ॾाढो ॾुखियो थींदो। बजाए जो असां पंहिंजो सिंधी टोपी पाए बल्कि असां पंहिंजे ग़रीब मिसकिन उन जेको महिनत था कयो, अमन, रवादारी, मोहब्बत, पंहिंजाइप, मोहब्बत, इहो ई असांजो जी इहो ई असांजो कल्चर आहे, इहा ई असांजी शनाख्त आहे। व्यूअर्स वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। न्यूज़ ब्रेक जी तरफ़ असां वधूं पिया। हिन प्रोग्राम खे ख़ासि स्पॉन्सर कयो आहे कैडबरी डेयरी मिल्क। अंदर की अच्छाई को बाहर छलकने दो, कुछ अच्छा हो जाए, कुछ मीठा हो जाए। वरी जल्दी सां हाज़िर थींदा पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में। वेलकम बैक नज़रीन। सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में। ऐं यकीनन तव्हां घरनि में जॾहिं ॿारनि सां हिन टाइम ते ॻाल्हाईंदा हूंदा स्कूल में छा थियो, माना पेरेंट्स त वठंदा न रिव्यू पूरे ॾींहं जो। जेकॾहिं तव्हां प्रॉपर वे में चाहींदा आहियो त असांजो ॿारु सही राह ते हुजे त पूरे ॾींहं जी प्रोग्रेस पेरेंट्स पाण वटि रखणु चाहींदा आहिनि। छा पियो थिए स्कूल में, फलाणी एक्टिविटी आहे, हाणे कल्चरल डे आहे, हाणे असांखे हीअ ड्रेस खपे, ड्रेसिंग कोड डिसाइडिड हूंदो आहे। ग्रुपिंग में जॾहिं ॿार परफॉर्म कंदा आहिनि त पोइ स्कूल जे तरफ़ खां पेरेंट्स ॾे नियापो ईंदो आहे। मां प्राइवेट सेक्टर्स जी ॻाल्हि कोन पई कयां, मां गवर्नमेंट सेक्टर्स खे बि गॾु खणी हलां पई त गवर्नमेंट स्कूल्स में अञा वधीक एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि ऐं हुन सां ॿारु तमामु घणो शार्प बि थिए थो, ॿारु तमामु घणो अॻकथी बि कंदो आहे त मूंखे छा करिणो आहे पंहिंजे हवाले सां, त मूंखे फलाणी फील्ड में वञिणो आहे। उहा सम्झ ॿार खे उतां ई पैदा थींदी आहे। या जेकॾहिं उहो निशानदेही नथो करे सघे त उनजी एक्टिविटीज़ मां, उनजे लाड़े मां, उनजे ॻाल्हाइण मां, उथण विहण मां ख़बर पइजी वेंदी आहे पेरेंट्स खे या जेके उन्हनि जा मॉडरेटर ऐं चवां या उन्हनि खे सही राह ॾेखारींदड़, मशाले राह ॾेखारींदड़ उनजा जेके उस्ताद हूंदा आहिनि सम्झी वेंदा आहिनि त ॿार जो लाड़ो कहिड़े तरफ़ आहे। त पोइ सही तरीक़े सां ॿार जी ट्रेनिंग ऐं ॿार जी पढ़ाई तालीम ऐं गॾोगॾु तरबियत उन तरीक़े सां थियणु तमामु ज़रूरी आहे असांजे हिन सोसाइटी में। ऐं इहो सिर्फ़ु असांजी सोसाइटी जे लाइ कोन्हे को, माना इहो आउं चई सघां थी त इहो यूनिवर्सल लॉ आहे। जिथे बि तव्हां ॾिसंदव, जेका बि क़ौम तव्हां ॾिसंदव, जेके बि तालीम याफ़्ता माण्हू हूंदा आहिनि, जेके बि इदारा हूंदा आहिनि, जेके कैरियर काउंसलिंग कंदा आहिनि दुनिया में, पाकिस्तान जी ॻाल्हि न बि करियां पूरी दुनिया में, त उहे इन ई शइ ते फोकस्ड हूंदा आहिनि त ॿार जो लाड़ो कहिड़े तरफ़ आहे। सो हींअर जेके बि एक्टिविटीज़ आहिनि कोशिशि कयो त ॿारनि जूं ख़्वाहिशूं जेके पूरियूं करे सघो था उहे पूरियूं करियो। व्यूअर्स वक़्तु हींअर त गॾु हले पियो पर लाइव कॉलर आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। ऐं तव्हांखे भली कार चवां थी, तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां ॻाल्हायो पिया? भेण मोहम्मद बचल शंबानी, सफर पाले बट खां। जी, छा चवणु चाहींदव तव्हां प्रोग्राम जे हवाले सां? प्रोग्राम माशाल्लाह ज़बरदस्त पियो हले ऐं सकाफ़त जो ॾियारो असां अल्हम्दुलिल्लाह तव्हां मल्हायो पिया, हिते असां बि मल्हाईंदासीं। जो असांजे लाइ ईद जे ॾियारे मिसल आहे सकाफ़त जो ॾियारो। बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं इन ॾियारे खे ओड़े तरीक़े सां मल्हाइजे, छा तयारियूं आहिनि, कीअं सेलिब्रेट कंदव भला? बिल्कुलु बिल्कुलु तमामु ख़ुशी सां मल्हाईंदासीं ऐं दोस्तनि सां हुते असां कचहरियूं कंदासीं, मच कचहरियूं कंदासीं, टोपी अजरक पाईंदासीं। हुन खां अलावा मौसीक़ी बि हूंदो असां वटि, राग रियान जी महफ़िल। जेको हिन वक़्तु तव्हां मां हिकिड़ो गानो ॿुधाईंदुसि सिंधी जे बारे में, अजरक जे बारे में। ज़बरदस्त, बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायो तव्हां। अहिड़ा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू। अजरक टोपी पट को कुहाड़ी, कलमिया अजरक टोपी पट को
हज़ार सिंधी माण्हू पतरो लखन में सोना माण्हू। वाह वाह ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ आहे तव्हांखे त सिंगिंग करणु खपे कुझु दोस्त असांजे प्रोग्राम ॿुधनि था तव्हांजो जी जी तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो तव्हांजा जेके बि फ्रेंड्स प्रोग्राम ॾिसनि पिया उन्हनि खे बि अस्सलाम वालेकुम तव्हां बि प्रोग्राम में शामिलु थी सघो था तव्हां ॾिसी बि सघो था यकीनन पर गॾोगॾु शामिलु बि थी सघो था अगरि तव्हां ॿुधायो जहिड़े तरीक़े सां पाण ॻाल्हि कयूं पिया तालीम जी उन सां गॾोगॾु कल्चरल जूं ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं एतिरो मतिलबु कॉलर्स शामिलु थियनि पिया उन्हनि जे इज़हार खे भला कीअं था ॾिसो हा न ज़बरदस्त इहो ईद जो ईद जी तरह जीअं सेलिब्रेट कबो आहे कल्चरल ईद आहे कल्चरल ईद आहे त जीअं माना कपिड़ा ठाराइबा आहिनि वरी उहो दर्जी ॾे वञिबो आहे वरी सुठा सुठा पंहिंजा शूज़ वठिबा आहिनि या हुनजे ॿारनि जे लाइ या हेॾां हेॾां वेंदासीं प्लैनिंग थींदी आहे त ईअं ई हिकिड़ो कल्चर 4 डिसंबर ते ईअं ई सेलिब्रेट करण जे लाइ सभु जेके सिंधी भाइर आहिनि ऐं मां सम्झां थो सिर्फ़ु सिंधी न बाक़ी तक़रीबन ॿियूं जेके क़ौमूं आहिनि उहे बि सिंधी ॾियारो मल्हाइनि थियूं उहो हिन जे करे मल्हाइनि थियूं त असांजी इहा सुजाग असांजी क़ौम आहे ऐं असां पंहिंजे क़ौम खे बाक़ाइदे निंड में सुतल न आहियूं ऐं उहा अञा ताईं उहा जाॻे पई ऐं अञा जाॻंदी रहंदी ऐं न्यू नस्ल न्यू जनरेशन लाइ इहो सुठो मैसेज आहे जेके जिन खे कल्चर जे बारे में सही ॼाण न आहे उन्हनि खे हिननि ॼाणनि सां इन्हनि जे तरीक़ेकार सां ऐं ज़ाहिर आहे हिन में मच कचहरियूं थियनि थियूं ॻोठाणी सतह ते बिल्कुलु इन्हनि कचहरियुनि ते असांजी रवादारनि ते ॻाल्हायूं था लाइव कॉलर आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अभी फकीर भूरन चंपानी तो ॻाल्हायां सखर मां रब पाक तव्हांखे तव्हांजी पूरी सत खे रबिल आलमीन हाले मोहम्मद जे सदके ख़ुशियूं ॾेखारींदो जीअं मेरा मतदान जीअं सिंध वारा मेरा मतदान जुमूं न जांच कंदा ईअं क़यामत ताईं मेरा मतदान तव्हांखे पूरी तव्हांजी फैमिली खे रबिल आलमीन हाले मोहम्मद खे ख़ुशि रखे कुझु गानो ॿुधाईंदासीं जी तव्हां ॿुधायो कल्चर खे कीअं ॾिसो था ऐं हींअर जेका कल्चरल पंहिंजी ईद आहे छा तयारियूं आहिनि तव्हांजूं तयारियूं कपिड़ा सिबड़ा आहिनि अच्छा टोपी वरितो आहे अजरक वरितो आहे माशाला गंज वरितो आहे कलाम ॿुधाईंदो जे बारे में जीअं सिंध वारा जीअं सिंधी टोपी अजरक वारा जीअं मारवरनि जी मिठड़ी ॿोली वरनि जी मिठड़ी ॿोली सदा जीअं सिंध वारा जीअं सिंधी टोपी अजरक वारा जीअं थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो ऐं जॾहिं व्हाट्सएप ते मैसेज विझंदा आहियूं न त टॉकिंग फ्रीक्वेंसी जेका हूंदी आहे या लिसनिंग फ्रीक्वेंसी जेका चऊं उहा वधाए छॾींदा आहियूं तव्हांजो आवाज़ सफ़ा मतिलबु रिज़ेम्बलेंस हुन सां हुनखे ॾिजे ॾाढो जल्दी में पंहिंजी सभु ॻाल्हि तव्हां चई वियो तव्हांखे गानो ॿुधाइणो उहो बि तव्हां ॿुधाए वियो सही आहे सुठी ॻाल्हि आहे बहितरीन ॻाल्हि आहे माण्हू पंहिंजो इज़हार त करे वञे न अच्छा तव्हां ॿुधायो छा तव्हांजी तयारी आहे कीअं तव्हां सेलिब्रेट कंदा तव्हां फैमिली खे बि टाइम ॾियो था पंहिंजे ते हेक्टिक कैजुअल मां त कुझु डिसाइडेड त हूंदो न हा डिसाइडेड आहे अच्छा डिसाइडेड न हूंदो तॾहिं बि ॿारनि जो त कुझु हूंदो त ही करिणो आहे स्कूल जी तरफ़ां बि जीअं तव्हां ॻाल्हि कई त स्कूल जी तरफ़ां बि ज़ाहिर आहे सेलिब्रेट थियनि था ऐं ॿार स्कूलनि में बि उन्हनि खे इहा कल्चर ज़ाहिर आहे प्राइवेट हुजनि या गवर्नमेंट हुजनि पर उन्हनि में सभिनी में इहा शइ थिए थी पर प्लस में असां त उन ॾींहुं ज़ाहिर आहे ॿार या असां सभई अजरक टोपी पाए ऐं ज़ाहिर आहे वरी सिधो माइंड लाइ असां त गाॾियुनि ते त ज़ाहिर आहे हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो कल्चर आहे त माण्हू शो निकिरनि पिया रोडनि रस्तनि ते असांजे वरी घरनि में वरी ईअं आहे त सुठो खाधो जेको आहे सिंधी खाधो हूंदो आहे जंहिंमें जेको आहे सो उहो सिंधी पुलाउ थी वियो या मच्छी जो पुलाउ थी वियो मच्छी जो पुलाउ माय मोस्ट फेवरेट डिश मच्छी जो पुलाउ अहिड़े क़िस्म जूं जेको आहे सो या मिठो थी वियो सो त उहे उन्हनि खे ठाहिण जी जीअं घर वारनि खे चवंदा आहियूं त अॼु ॾींहुं तव्हां माना उहे जीअं कल्चर खे प्रमोट थी सघे ऐं कल्चर खे छा जो प्रमोट थी सघे असां सुठो खाऊं पंहिंजा न पर उहो यादि ॾिसो न ॻाल्हि हूअं त असां कैजुअली त माना जेको तव्हां ॾिसो था त जेको रोज़मर्रा जी माण्हू एतिरो नथो करे पर जॾहिं कल्चर ॾींहुं थो अचे त उनखे ख़ासि तौर ते अगरि न बि कनि था माण्हू त हिन ते कनि त ज़ाहिर आहे पुराणी जेकी असांजी कल्चर सां पुराणी जेकी शयूं असांजे वॾनि खां अचनि पियूं त उहा शइ असांजे घर में थिए त सुठो आहे जीअं माना
चांवरनि जी मानी थींदी आहे, पली ठाहींदा आहिनि। हा हा सो इहा उनजे मथां मच्छी रखी वेंदी हुनजे आहे, मथां- उहो माना सम्झो त उहो प्रॉपर वो डिश ठही जी, वेंदी आहे, ज़बरदस्त सो मतिलबु अहिड़े लॻंदो क़िस्म आहे। जूं खोड़ आहिनि, ताहिरी जेके हा, चवंदा हा, आहियूं, हा, उहो हा। अहिड़े क़िस्म जूं थींदियूं, इहे सभु डिशिस आहिनि। सो इहो पंहिंजे घर में थियनि त जीअं माण्हुनि खे वरी पंहिंजे महिमाननि खे मिट माइटनि खे माण्हू दावत ॾे ऐं उहे अचनि हा खाइनि। हा 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 सो हिकिड़ी सुठी ओके अज़र पाण कंटिन्यू कयूं था, लाइव कॉलर आहिनि। रहो, अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी वई, ऐं जॾहिं कॉल ड्रॉप थींदी आहे त बसि पोइ तव्हां खां ई कंटिन्यू असां कराईंदासीं, जेको बि महिमान हूंदो आहे हुनखे कंटिन्यू करिणो पवंदो आहे। सो सो अहिड़े क़िस्म जूं खाधा पीता त खाधा यकीनन पीता बहितरीन तरीक़े सां जेको बि इहे हूंदो कल्चर जो आहे हिसो हा आहे हा न। हुजणु बि खपे। थोरो सिंधी ॿोली ते पाण जी। ॻाल्हाईंदासीं। स्कूल्स में तव्हां ॾिसो पिया पाण, माना हर गिची में हर घर जे भरिसां को न को स्कूल मिले ई मिले थो, नंढो या वॾो। सिंधी ॿोली कीअं पढ़ाई वञे, कहिड़े तरीक़े सां स्कैजुअल हुजणु खपे, टाइम प्रॉपर ॾियणु खपे ॿोलीअ ते, छा था सम्झो? सिंधी ॿोली असांजी ज़ाहिर बुनियादी असांजी मदर टंग आहे, त उनखे न सिर्फ़ु उर्दू जीअं क़ौमी ॿोली सॾी थी वञे, त सिंधी ॿोली खे बि क़ौमी ॿोली तौर ते करार ॾिनो वञे। इहो असांजो फ़र्ज़ु हक़ बि आहे ऐं असां घुरी बि सघूं था जिते जिते नथी पढ़ाई वञे। जीअं तव्हां फेडरल पंजाब जेकी गवर्नमेंट या पंजाब गवर्नमेंट जे बोर्ड जा जेके स्कूल्स आहिनि, उते सिंधी न हूंदी आहे। हा 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 सो उते कोशिशि कजे त उते बि इहा शइ, बाक़ी त प्राइवेट तक़रीबन में सिंधी आहे, आसान सिंधी जे नाले सां या उन्हनि जे हवाले सां, त उहो सिंधी पढ़ाई थी वञे। अच्छा ॾिसो न, आसान सिंधी उते हुजणु खपे। मां मोस्टली जेको बि मुंहिंजो ज़िक्र रहियो आहे, मुंहिंजो ॻाल्हाइण रहियो आहे, या आउं चवां त स्पेसिफिक एजुकेशन जे टॉपिक ते प्रोग्राम में या प्रोग्राम खां अलावा बि जिन बि एजुकेशनिस्ट सां ॻाल्हाइण थियो आहे, त उन्हनि जो इहो चवणु हूंदो आहे त असां वटि जेका सलीस सिंधी पढ़ाई वेंदी आहे, उहा उन ॿार खे पढ़ायो जंहिंजो बैकग्राउंड सिंधी कोन्हे को, जंहिंजो बैकग्राउंड ई सिंधी आहे, त उनखे त तव्हां जेका असांजी आहे सिंधी ठेठ उहा पढ़ाई वञे न। इन ते छा चवंदव भला? न, ठेठ सिंधी ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त अञा बि सिंधी जेकी लैंग्वेज हिकिड़ी ॻाल्हाइण वारी लैंग्वेज आहे, जेकी पाण ॻाल्हायूं पिया, हिकिड़ी आहे पढ़ण वारी लैंग्वेज जेकी प्योरली उहा त यूज़ ई नथी थिए। पर तव्हांजो जेॾी महिल पेपर अचनि पिया, तो हाणे रिसेंटली GST PST जा जेके पेपर थिया, उन में बि सिंधी ठेठ सिंधी हुई, जेके आसान न हुई। ईअं एग्ज़ाम थियनि था, वरी PS जेके जेके बि माना कॉम्पिटेंट एग्ज़ाम आहिनि, उन में सिंधी थिए थी, त पोइ ठेठ सिंधी थी पढ़ाई वञे। इहो हिकिड़ो आहे त असांखे उहा पढ़ण बि घुरिजे ठेठ सिंधी, ऐं उहा उनजी माना ऐं उनजी ग्रामर जेकी आहे उनखे सम्झण बि घुरिजे। इन जे करे असां वटि उहा ॻाल्हाई त वञे पई सिंधी आम, पर इन जी ग्रामर ऐं इन जा लफ़्ज़नि जी उचार ऐं माना उहो थोरो असांखे सिलेबस में शामिलु करणु, ऐं ॿारनि खे ख़ासि तौर ते जेके न्यू जनरेशन में आहिनि या नंढड़ा ॿार आहिनि, त उन्हनि खे इन ते तरफ़ तवजो तॾहिं ईंदी जॾहिं उहा असांजा टीचर्स खे बि इन जी फुली ॼाण हूंदी। सो असां वटि सिंधी त ज़ाहिर आहे, पर उन सां गॾु जीअं इंग्लिश पढ़ाई थी वञे, मतिलबु इंग्लिश पढ़ाई थी वञे, पर ग्रामेटिकल इंग्लिश हिकिड़ी ॿी आहे। ईअं ई सिंधी खे ज़ाहिर आहे सिंधी ॿोली आहे, उनखे बि सुठे तरीक़े सां पढ़णु, शाह जो रिसालो आहे या खोड़ ॾिसो न, एक्सक्लूसिव डिस्कशन त काफ़ी प्रोग्राम्स में हलंदी आहे सिंधी ॿोली ते, बट लैंग्वेज आहे छा, छा था सम्झो त ॿोली भला छा आहे? ॾिसो न, ॿोली त असांजो ॿुधायूं थो त इहे असांजे समाज जो ॿोली हिकिड़ो असांजी बुनियाद जो हिकिड़ो हिसो आहे। त अगरि तव्हां उर्दू ॻाल्हायो था, त उर्दू ॿोली या उर्दू लैंग्वेज जंहिंखे ॿोली चइबी लैंग्वेज, असां वटि सिंधी ॿोली जा हिकिड़ो सिंधी अल्फाज़ ऐं उन्हनि जो तरीक़ेकार, पर उहो तव्हां अंग्रेज़ सां या कंहिं उर्दू लेखक सां या कंहिं सां बि ॻाल्हाईंदव त शायदि उहो घटि इनखे सम्झी सघनि। आसान उर्दू उन्हनि, आसान सिंधी या आसान उर्दू हुते हूंदी आहे। ॿोली त असांजी मतिलबु मदर आहे, असां ज़बान में जेको ॻाल्हायूं था, जेको हींअर प्रोग्राम था कयूं, त इहो बि सिंधी में ई तर्ज़ थिए थो, पर इन जी ट्रांसलेट उन्हनि माण्हुनि ताईं पहुचे थी जिन खे इनखे सम्झी नथा सघनि। पर असां वटि ॾिसो कल्चर खोड़ ई अहिड़ा सिस्टम हूंदा आहिनि, ऐं ख़ासि करे असां वटि खोड़ अहिड़ियूं कॉन्फ्रेंसिस थींदियूं आहिनि, त असां जेको बि ॻाल्हायूं पिया त उनजी ट्रांसलेट कंदा आहिनि, या त उर्दू में कंदा। थॉट ऑफ कन्वर्सेशन, जंहिंसां असां पंहिंजा ख़्यालात, पंहिंजा मामलात डिस्कस करे सघूं, ॻाल्हाए सघूं। ॿोली त सिंपली असां हुनखे चऊं था, पर जेकॾहिं असां पंहिंजी ॿोली जी ॻाल्हि करियूं था, पंहिंजी शनाख़्त जी ॻाल्हि करियूं था, त उन में प्रॉपर तरीक़े सां असांजे इदारनि में बि
सही कमु थियणु खपे, पर उन में असां सिर्फ़ु इंडिकेट इदारा नथा करे सघूं, उन में असांजा पेरेंट्स, असां सभु, ऐं स्पेशली सोशल वर्कर्स, जेके बि उहिदे ते कोई बि कंहिं बि उहिदे ते माण्हू आहे उनजो ज़रूरु उते किरदारु आहे। एज़ सोशल वर्कर छा छा एक्टिविटीज़ इन कमिंग डेज़ तव्हां जूं आहिनि, छा कंदव, ऐं प्रोग्रेस जे लाइ, सुधारे जे लाइ छा कम आहिनि? ॾिसो, हींअर त असांजो रिकवरी तरफ़ वञूं पिया, रिलीफ ऐं रिकवरी जी तरफ़ वञूं पिया। ॻोठनि में जिते जिते डिज़ास्टर जी पोज़ीशन जे जेके हिट एरिया आहिनि उन्हनि में असांजो कोशिशि आहे त उन्हनि खे शेल्टर रूम्स ठाहे ॾियूं ऐं उन्हनि खे ॿियो सपोर्ट कयूं, पर कमु अञा घणो आहे। उन खां अलावा असांजो यूथ खे प्रमोट करण जो ऐं उहो असांजो अॼु खां गुज़िरियल 12 सालनि खां कमु हले पियो। उन्हनि खे प्रमोट कयूं, उन्हनि खे डेवलपमेंट, उन्हनि जी ज़ाहिर आहे उन में स्किल्स उन्हनि जा थींदा आहिनि, ट्रेनिंग्स थींदियूं आहिनि। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ ॿुधाईंदो हलां त असां वुमेन कॉन्फ्रेंसिस 2 वुमेन इंटरनेशनल कॉन्फ्रेंस करायूं, प्लस में असां जेके आहिनि सो जेको आहे सो हिकिड़ा मीना बाज़ार टाइप प्रमोट करण जे लाइ असां वुमेन्स या उहे बि असां हैदराबाद में सिंध म्यूज़ियम में 3 ॾींहं जा लॻाए स्टॉल्स लॻाया हुया तव्हां? जी, न प्रमोट कयो आहे। उन में मुख़्तलिफ़ जेके हुनरमंद औरतूं आयूं ऐं उन्हनि खे एंटरप्रेन्योरशिप जे तौर ते उहो पंहिंजा खणी आयूं, पंहिंजो जेको स्टॉल्स उन्हनि लॻाया, स्टॉल्स लॻाया। उन में असां ऐं प्लस में असां जेके आहिनि शोधा जेके थींदा आहिनि, जेके आर्मी सां बिलोंग कनि था, ज़ाहिर आहे उन्हनि जे शोधा हीरोज़ आहिनि, त उन्हनि खे बि, उन्हनि जी असां जेके विडोज़ आहिनि या जेको बि उन्हनि खे, त असां उन्हनि खे बि असां सभु प्रमोट कयो ऐं उन्हनि खे त जीअं उन्हनि जो हुनर, ज़ाहिर आहे उन्हनि जी जेके ज़ाहिर आहे त हाणे कुर्बानियूं, त उन्हनि खे बि असां राय सिर्फ़ु इहो न ॾिसंदा आहियूं त, पर असां उते बि वियासीं ऐं उन प्लस में उन्हनि जो रिस्पॉन्स कीअं हो, जेके बि तव्हां विडोज़, न हू असां खां वधीक इन ते ख़ुशि बि आहिनि ऐं उहो चवनि था त अहिड़े क़िस्म जी एक्टिविटियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां वटि उन प्रोग्राम में कराची खां वठी हैदराबाद जा सुठा सुठा ब्रिगेडियर्स उन में बि शामिलु थिया, प्लस में उन्हनि जे जेके बि स्टेक होल्डर्स हुया उहे शामिलु थिया। प्लस में असां जेको कराची जा वॾे में वॾियूं जेके फैशन डिज़ाइनर्स ऐं जेके आहिनि सो, ऐं प्लस में जेके उहे असां हिते आंदासीं, जेके उन जी फर्म्स आहिनि, चैम्बर ऑफ कॉमर्स खे यूज़ कयोसीं, प्लस में उन्हनि जी जेके ग्रुप्स आहिनि उन्हनि खे यूज़ कयोसीं त जीअं इहे प्रमोट थी सघनि। पर प्लस में असांजो आहे त न्यू जनरेशन जेके गर्ल्स आहिनि जेके आहिनि इन तरफ़ वञनि, उन में लैंग्वेजिस जा इशू थियनि था, टेक्निकल लैंग्वेज जा इशू थियनि था, चाइनीज़ ॿोली सिखाई थी वञे, उन पासे ॾे बि असांजो इन्हनि ॾे टेक्निकल सपोर्ट रही आहे सोशल वेलफेयर सां। सो इहे सभु असांजा इन जे करे क़दम खयां आहिनि असां, ताकी असां पंहिंजी जेके वुमेन्स खे ऐं पंहिंजी गर्ल्स खे जेके आहिनि सो, ऐं जेके ॿार जेके इदारा जेके काउंसलिंग नथा करे सघनि जेके उहे उन्हनि ते, त काउंसलिंग ते बि असांजो मोस्टली कमु रहियो आहे। ऐं अञा ताईं हींअर असां DRR ते, ऐं छो जो मोस्टली हींअर जेको आहे फ्लड जेको आयो आहे, इन खां पोइ बि अञा बि असांखे प्री तयारी करण जे लाइ असांखे DRR जी तरफ़ बि वञण जी ज़रूरत आहे। हा, ज़बरदस्त, ॾाढो सुठो। ऐं तव्हांजो मोस्ट प्रोबेबली मतिलबु जेके बि असांखे यूनाइटेड नेशंस जे तरफ़ खां गोल्स सिलेक्टेड मिलियल आहिनि, उन्हनि ते ई मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो कमु आहे, बिकॉज़ NGOs में तव्हां रिलेट कयो था। अच्छा, सोशल सेक्टर, यस, सोशल सेक्टर छा आहे, छा था सम्झो, कीअं डिफाइन कंदव? इनखे कंटिन्यू करियूं था, वक़्तु साईं जो थी वियो आहे। व्यूअर्स, हिन प्रोग्राम सां ख़ासि स्पॉन्सर कयो आहे कैडबरी डेयरी मिल्क। अंदर की अच्छाई को बाहर छलकने दो, कुछ अच्छा हो जाए, कुछ मीठा हो जाए। और जल्दी से हाजिर थियूं तव्हां पंहिंजे प्रोग्राम में। वेलकम बैक नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿी हर भली काठवां थियो अचे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान जे अंगण में जॾहिं बि जेके बि असां वटि गेस्ट अचनि था, मुख़्तलिफ़ मक़तब फ़िक्र जा जेके बि असां वटि एक्सपर्ट्स अचनि था, पंहिंजे एक्सपीरियंस जे हवाले सां हमेशह बहितरीनु ॻाल्हियूं कंदा आहिनि, छो त उन्हनि जो एक्सपीरियंस सुठो हूंदो आहे, उनजो एक्सपोजर सुठो हूंदो आहे। मूंखे ॻाल्हाइणु तमामु सुठो लॻंदो आहे, इन वन सेंस त मूंखे बि सिखण जे लाइ घणो कुझु मिलंदो आहे। डेफिनेटली जेको माण्हू एक्सपीरियंस्ड हुजे, जंहिंजी एक्सप्लोरेशन एतिरी सुठी हुजे, जंहिंजा थॉट्स एतिरा सुठा हुजनि, जंहिंजी कन्वर्सेशन एतिरी सुठी हुजे, जंहिंजी रिप्रेज़ेंटेशन एतिरी सुठी हुजे, त पोइ को बि मॉडरेटर हुजे उनखे बहितरीनु लॻंदो आहे ॻाल्हाइणु, पोइ उहो कहिड़ी बि फील्ड सां माण्हू रिलेट करे थो।
थोरो पाण ॻाल्हायोसीं पंहिंजे डेवलपमेंट सेक्टर ते त छा था सम्झो तव्हां त इन्वॉल्व आहियो एतिरे टाइम खां तव्हां कमु करियो पिया सोशल सेक्टर ॾिसो त सोशल सेक्टर ज़रूरी आहे समाज जी बहितरी लाइ सोशल सेक्टर में मुख़्तलिफ़ तरीक़ेकार आहिनि हिकिड़ो त पर्पज़ हूंदो आहे त कंहिं NGO में कमु कयो ऐं 9 to 5 ऐं उहो हिकिड़ो कमु थी वियो माना उहो हिकिड़ो उन सां पार्ट न आहे लाइफ सां उनजी सोसाइटी सां उनखे को फ़र्क़ु कोन थो पए हिकिड़ो उहो पर उहो बि डेवलपमेंट सेक्टर आहे ज़ाहिर आहे उहे बि सोसाइटी लाइ कमु था कनि उन में प्रोजेक्ट्स अहिड़े क़िस्म जा हूंदा आहिनि जेके सोसाइटी खे सपोर्ट करे सघनि मेन शइ हूंदी आहे त तव्हांजी कम सां तव्हांजी सोसाइटी खे फ़र्क़ु पए न हिकिड़ी गवर्नमेंट आहे गवर्नमेंट पंहिंजो हिकिड़ो क्राइटेरिया आहे एजुकेशन आहे हेल्थ आहे अदर सोशल सेक्टर इहो हूंदो आहे त समाज जी बहितरी लाइ जीअं माना डॉक्टर हिकिड़ो कमु थो करे ह्यूमन बॉडी ते त हीअ समाज जी सोसाइटी खे बहितर करण रूल ऑफ लॉ जी तरफ़ माण्हुनि खे वञण जे लाइ सोशल सेक्टर जो वॾो रोल हूंदो आहे ऐं सोशल सेक्टर उहो त ठीकु आहे सोशल सेक्टर कहिड़े पर्पज़ ते कमु करे पियो कीअं कमु करे पियो या त हिकिड़ी वाज़िश आहे तव्हां सोशल सेक्टर में रहो था तव्हांखे कीअं लॻे थो एंड वट आर यू एक्सपेक्टिंग इन कमिंग डेज़ मतिलबु कोई बि माण्हू कहिड़े तरीक़े सां गर्ल्स काफ़ी सारियूं एजुकेटेड हूंदियूं आहिनि डिफरेंट फील्ड्स हूंदियूं आहिनि कमु करणु चाहींदियूं आहिनि बट सम रीज़न्स हूंदा आहिनि जंहिंजे करे कमु न करे सघंदियूं आहिनि त तव्हां कीअं कवर अप कंदा अच्छा मां मूंखां एक्सपीरियंस पिया पुछो त मुंहिंजो त इहो आहे त तजुर्बो त अगरि सुठी तव्हां वटि स्किल्स मौजूदु आहिनि जेतिरी सोशल सेक्टर तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी अवेयरनेस थो ॾिए ऐं तव्हांखे अवेयरनेस उहा थी ॾिए नो हाउ जी ग़लति ऐं सही जी पहचान थो ॾिए ऐं उहा अवेयरनेस असां वटि ज़ाहिर कैपेसिटी बिल्डिंग जा इंटरनेशनली तौर ते नेशनल इंटरनेशनली तौर ते प्रोग्राम्स थियनि पिया उन में असांखां वधीक डोनर्स GBV ते असांजो कमु आहे हाणे ॾिसो GBV छा आहे GBV त मक़सदु इहो थी वियो त प्रॉपर प्रोटेक्शन आहे प्रॉपर प्रोटेक्शन मेल लाइ त आहे पर फीमेल लाइ त वॾी प्रोटेक्शन आहे वॾी प्रोटेक्शन आहे त वॾी प्रोटेक्शन आहे हिनखे तव्हां थोरो सम्झो असां वटि घणो असांजो कमु GBV ते बि आहे ऐं ईअं सम्झो त जेंडर बेस्ड वायलेंस ते न त जेंडर बेस्ड वायलेंस जे बारे में बि ॼाण ख़ासि करे फीमेल्स ऐं गर्ल्स लाइ तव्हां ज़िक्र कयो तॾहिं मां इहो ज़िक्र कयो त उन्हनि खे इन ते सपोर्ट ऐं इन जी ॼाण हुजणु घुरिजे मां सम्झां थो त उन्हनि जे लाइ सोशल सेक्टर तमामु वॾी कामयाबी ऐं हिकिड़ो सुठो पंहिंजो किरदारु निभाए थो हुन सां रिलेटेड जेके बि माण्हू आहिनि जेके बि एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि यूज़फुल हूंदियूं आहिनि ईअं पाण चई सघूं था अवेयरनेस जे लाइ हूंदियूं आहिनि अवेयरनेस केतिरी आहे छा था सम्झो अवेयरनेस घटि आहे अवेयरनेस एतिरी न आहे जेतिरी असां चऊं त न 100% अवेयरनेस अची चुकी आहे न अवेयरनेस माण्हुनि खे कोन्हे हिन बारे में जेके GBV ॼाणनि था GBV सम्झनि था उन्हनि खे ॼाण आहे ऐं अञा इन जी ॼाण करणु घुरिजे तमामु लोकली लेवल ते स्कूल जी कॉलेजिस जे स्टूडेंट्स खे बि इन जी ॼाण हुजणु घुरिजे यूनिवर्सिटी जे स्टूडेंट्स खे बि इन जी ॼाण हुजणु घुरिजे ऐं प्लस में ताकी जेकी उन्हनि जे ज़हननि में कुझु जेके फॉल्स ऐं जेके हिकिड़ो डाउट्स आहिनि या कोई थ्रेड चई सघो था उहे थ्रेड क्लियर थी वञनि त उन में उन्हनि खे प्रोटेक्ट मिलंदी ऐं इदारा मौजूदु आहिनि उन्हनि खे प्रोटेक्ट करण लाइ ऐं इदारा त चलो ख़ैर कमु कनि पिया या करणु चाहिनि था उन में हर कंहिंजो बि हर कंहिंजो मां हूअ ॻाल्हि थी कयां ओवरऑल हर कंहिंजो पंहिंजो बि त किरदारु आहे न त तव्हां पंहिंजे आस पास खे कीअं चेंज कयो था पंहिंजे पाण खे पहिरीं त कीअं चेंज कयो था इहा बि ॻाल्हि अची वञे थी हिनखे बि पाण कोच कयूं था बहितर हिकिड़ी शइ मां ज़रूरु कंदुसि त इन में तव्हांखे इंटरनेशनली तौर ते बि अगरि अहिड़ी का ॻाल्हि कंहिं बि इदारे में कंहिं बि इदारे में अगरि अहिड़ी का ॻाल्हि किथे बि कंहिं सोशल हुजे या अदर सेक्टर हुजे त अगरि का अहिड़ी का ॻाल्हि नज़र बि अचे थी त उनजो प्रॉपर तौर ते उनजी हिकिड़ो हो तरीक़ेकार आहे त तव्हां उनखे कीअं हैंडल रिज़ॉल्व करियो सही बिल्कुलु सही चओ पिया अच्छा ॿोॾि मुतासिरीन जी जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं था वेंदा आहियो अञा विज़िट तव्हांजा हलनि जी असां पहिरीं असेसमेंट कई वरी पोइ पोस्ट असेसमेंट थींदी आहे पोइ उनखां पोइ डिस्ट्रीब्यूशन खां मॉनिटरिंग थींदी आहे हींअर असांजा डोनर अॼु सुभाणे असांजा डोनर अचनि पिया वरी असां उते वञूं पिया कोशिशि कयूं पिया त असांजे थ्रू कंहिं मिसकिन ऐं ग़रीबनि जो सपोर्ट थी सघे ऐं कोशिशि इहा आहे त असां पंहिंजो जेको कोशिशूं वरितियूं फस्ट डे खां ऐं डे 1 खां न सिर्फ़ु असां सेव ह्यूमन फाउंडेशन
सिंध में बल्कि बलूचिस्तान में बि अर्थक्वेक में बि कमु कयो आहे ऐं न असां कोशिशि इहा कई आहे त जिथे जिथे असां कमु कयो आहे त उन्हनि खे सपोर्ट कंदा रहूं ऐं सस्टेनेबल बुनियाद ते सिर्फ़ु ॾेई ऐं माना हिकिड़ो थींदो आहे हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो बसि हिकिड़ो चवंदा आहिनि त पंहिंजो हिकिड़ो थोरो सपोर्ट करे ऐं ईअं न आहे कोशिशि आहे सपोर्ट जे मुताबिक़ असांखे ॿिया डोनर सपोर्ट कनि था उहे बि असांजी क्राइटेरिया असांजी असेसमेंट खे पूरो मुकमल ॾिसी करे ऐं ॾाढो ट्रांसपेरेंट कमु आहे असां वटि ख़ासि तौर ते ॾाढो चेक एंड बैलेंस आहे ॾाढो चेकिंग रिपोर्टिंग हूंदी आहे हर शइ जी रिपोर्टिंग जी ऐं ॿ चारि माण्हू त मथां बीठा ई हूंदा आहिनि त छा कयो था छा न मां प्रोजेक्ट में कमु कयो तॾहिं चवां थी करामीन कातबीन वांगुरु ॿ माण्हू मथां बीठा हूंदा आहिनि हर शइ लिखी वेंदी आहे छा थिए थो छा नथो थिए हिकिड़ी ॻाल्हि में सुठी ॻाल्हि आहे हर शइ में चेक एंड बैलेंस हुजणु खपे त मुंहिंजे ख़्याल सां रिज़ल्ट्स असां जेके चाहियूं था पॉज़िटिव वे में जेके चाहियूं था असांखे यूज़फुल वे में मिलनि त उहे इन तहत ई मिली सघनि था अदरवाइज़ त कमु तव्हांखे ख़बर आहे कहिड़े तरीक़े सां थींदो आहे तव्हां ॿुधायो स्कूल्स जहिड़े तरीक़े सां बिल्डिंग्स डैमेज्ड आहिनि ॿारनि खे अचण वञण में उहे ई रस्तनि ते बि स्टिल पाणी आहे ॿारनि खे मुश्किलातूं आहिनि टीचर्स खे मुश्किलातूं आहिनि कीअं सुधारे जे तरफ़ वधी सघूं था लाइव कॉलर आहिनि पोइ पाण कंटिन्यू कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम अल्हम्दुलिल्लाह आऊं बिल्कुलु ठीकु आहियां तव्हांजो पंहिंजो नालो छा आहे किथां खां ॻाल्हायो पिया तव्हांखे आउं भलीकार चवां थी कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह आऊं बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधाइजो तव्हां छा कंदा आहियो पाण सही सही ज़बरदस्त ॾाढो सुठो तव्हां प्रोग्राम जे हवाले सां छा चवंदव कल्चरल डे जे हवाले सां छा चवंदव ॾाढो वेझो आहे 4 डिसंबर ते सेलिब्रेट थींदो वाह वाह ज़बरदस्त तव्हांजी त प्लानिंग ॾाढी सुठी आहे सभु प्री प्लान्ड आहियो तव्हां त प्रोग्राम जे हवाले सां छा चवंदा थैंक यू सो मच अदा प्रोग्राम अवां जो पंहिंजो आहे यकीनन प्रोग्राम में तव्हां शामिलु थींदा कयो असांजी कोशिशि हूंदी आहे त शामिलु करे सघूं जंहिंखे बि असां कंदा बि आहियूं समटाइम्स ईअं बि थींदो आहे न बि करे सघंदा आहियूं बट यस प्रोग्राम इज़ फॉर यू ऑल कोशिशि हूंदी आहे त हमेशह का काराइती ॻाल्हि असां अवां ताईं पहुचाए सघूं सो मुंहिंजी त इहा कोशिशि हूंदी आहे त चङी ॻाल्हि अवां जे कननि ताईं पहुची सघे पर कन ताईं खां पोइ वरी दिलि ताईं पहुची सघे ज़हन ताईं पहुची सघे ऐं उन शइ खे वरी असां अमली ज़िंदगी में बि इख़्तियार कयूं काफ़ी सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि रेंडमली ॿुधी वठंदा आहियूं कुझु ॻाल्हियूं डिच कंदियूं आहिनि कुझु ॻाल्हियूं चाहींदा आहियूं त असां उन ते अमल करियूं सो केर बि जेकॾहिं उन शइ ते कंहिं बि चङी शइ ते अमल करे थो त असां इहो सम्झंदा आहियूं त इहा असांजी कामयाबी आहे सो इहा स्कूल्स ते पाण ॻाल्हायूं पिया ॿारनि ते पंहिंजो डिस्कशन हले पियो उहो ई स्कूल्स बिल्डिंग्स उहो ई प्रॉब्लम जेको हर डिज़ास्टर खां पोइ फेस कयो वेंदो आहे कीअं पिया ॾिसो कीअं स्लोली एंड ग्रेजुअली चेंज थी सघे थो स्कूल जी डिज़ास्टर खां पोइ त स्कूल जी पोज़ीशन अञा जेके शहरी इलाइक़ा आहिनि उते त ठीकु आहे लेकिन जेके रूरल वूमेन जेके रूरल इलाइक़ा आहिनि रूरल इलाइक़ा आहिनि जिते एक्सेस न आहे उहे तमामु डैमेज थी चुका आहिनि ऐं गवर्नमेंट उन खे इनिशिएटिव खणणु घुरिजे त इहे उन्हनि खे उन्हनि जे लाइ कुझु नए दर्से या अहिड़ो कोई स्पेस ॾिए त जीअं तालीम जी मुतासिर न थिए स्कूल डैमेजिस आहिनि उन्हनि खे उन्हनि जे लाइ गवर्नमेंट खे वधीक खां वधीक गवर्नमेंट खे घुरिजे त उन्हनि खे ज़ाहिर ॿार मुतासिर थिए थो ॿार हार्ड एरिया जी तव्हां ॻाल्हि करे विया त उते त घणो प्रॉब्लम आहे स्कूल्स कीअं हलनि पिया उनखे त छॾियो घरनि मां ॿार छा वञनि पिया पढ़णु चाहिनि था पेरेंट्स खे कीअं ॾिठो आहे मां इन लाइ पुछां पई तव्हांजो विज़िट रहे पियो न त कीअं ॾिसो पिया न ॿारनि खे ॾिसो न स्कूल जी हाणे एक्सेस ई न आहे हिकिड़ी जॻह ते एक्सेस ई न आहे बने जे विच मां ॿार था वञनि हिन पासे ॾे पाणी आहे हिन पासे ॾे पाणी आहे ॿार ॾाढो ॾुखियो ऐं पेरेंट्स खे ज़ाहिर आहे जेसि ताईं घर ॿारु वञे थो ऐं वापसी जेसि ताईं नथो अचे तेसि ताईं पेरेंट्स लाइ त हालत ॾाढी ख़राबु हूंदी ॿियो बोर्ड में था वञनि ॿार बोर्ड में गवर्नमेंट उन्हनि खे बोर्ड ॾिनियूं कुझु प्राइवेट तौर ते उन्हनि खे बोर्ड मिलियूं त उन्हनि जे तहत बि स्कूल वञनि था पर स्कूल तमामु ख़तमु थी चुका आहिनि बरसातनि खां पोइ गवर्नमेंट खे घुरिजे त इन्हनि ते उन्हनि इलाइक़नि में जिते जिते अञा ताईं पाणी बीठो आहे जिते डी वाटरिंग जो वॾो इशू आहे उते गवर्नमेंट खे घुरिजे त उन्हनि ते उन्हनि इलाइक़नि जो नोटिस वठी करे उन्हनि खे रिहेबिलिट करे ऐं उन्हनि जा फर्नीचर अगरि तबाह थी विया आहिनि या उन्हनि जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी वियो आहे त उन्हनि खे सेट करण जी कोशिशि करे ऐं ॿारनि खे जेके ॿार एतिरनि महीननि 4 महीननि खां अगरि स्कूल ई न विया हूंदा त उन्हनि खे शिफ्ट करे उन्हनि स्कूलनि में जिते जेके स्कूल रन आहे त इहा गवर्नमेंट जी फर्स्ट प्रायोरिटी हुजणु घुरिजे पर अञा ताईं अहिड़ो को क़दम गवर्नमेंट खयो कोन्हे
प्रायोरिटी हुजणु खपे। हूअं बि असां ॾिसो न सदाई को बि डिस्कशन कयूं था ॻाल्हि विच में अची वेंदी आहे तालीम या सिहत। सिहत खे केतिरो ॾिसो पिया डैमेज थींदे, छो त ॾिसो न हींअर एतिरी थधि पइजी चुकी आहे, वरी उहे इलाइक़ा जिन में पाणी बीठो आहे त माना तसवुरु कजे त राति जे टाइम ते असां रुॻो घरनि में सेव आहियूं तॾहिं बि फील थींदो आहे त हाणे बसि काफ़ी थधि थी चुकी आहे या इन कमिंग डेज़ इलाही थधि थींदी। त कीअं माना हर माण्हू हलाए थो पंहिंजे सिस्टम खे। यकीनन पाण कंटिन्यू करियूं था। लाइफ कॉलर आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आउं तव्हांखे भली कार चवां थी, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? बिल्कुलु अल्लाह जो शुक्र आहे, ठीकु आहे, ख़ैर ख़ैरियत आहे। ज़बरदस्त। छा चवणु चाहींदव तव्हां प्रोग्राम जे हवाले सां? कल्चर डे जे हवाले सां मुंहिंजो कल्चर डे जेको मल्हायूं था, असांजी फुल तयारी कयूं। प्रोग्राम बि ॾाढो सुठो हले पियो। तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइण विसरी विया आहियो। नबी बख़्श ज़िला ख़ैरपुर। जी ज़बरदस्त। तव्हां ॿुधायो कीअं कल्चर डे सेलिब्रेट कंदा? बिल्कुलु सुठे तरीक़े सां जेको मल्हाईंदा आहियूं असां बि। ज़बरदस्त, ॾाढो सुठो। तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। महिरबानी। ज़बरदस्त। अच्छा, सो व्यूअर्स, वक़्तु थी वियो आहे साई जो ऐं असां साई जी तरफ़ वधूं पिया, वरी अची करे पंहिंजे प्रोग्राम खे वधीक कंडक्ट कयूं। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो। अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रांधि स्पॉन्सर कयो आहे कैडबरी डेयरी मिल्क। अंदर की अच्छाई को बाहर छलकने दो, कुछ अच्छा हो जाए, कुछ मीठा हो जाए। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी तव्हांजे पंहिंजे अङण सुबुह मेहराण में। ऐं जेके बि असांजूं भेनरूं हिन महिल घरनि में वेठियूं आहिनि ऐं उहे भेनरूं जेके बोर्ड मुतासिरीन में शामिलु थियूं पे, काउंट थियूं पे, ऐं हींअर तव्हां पंहिंजे घरनि में आहियो, उहो ई सिस्टम तव्हां रीस्टार्ट कयो आहे, नए तरह तव्हां शुरू कयो आहे। का बि शइ जॾहिं ख़राबु थींदी आहे त उनखे किथे हली करे असां संभाले रखंदा आहियूं ऐं वरी उनखे पॉलिश करे वरी यूज़ कंदा आहियूं त उहा शइ इस्तेमालु थींदी आहे, सुठे तरीक़े सां थींदी आहे। ज़िंदगी आहे, काफ़ी सारा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, माण्हू चाहींदो आहे त असां पंहिंजे उन प्रॉब्लम खे ख़तमु करे ॿीहर सुठे तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघूं। त इहा कोशिशि हूंदी आहे, इहा जुस्तजू हूंदी आहे, इहो उत्साह हूंदो आहे जेके तव्हांखे पंहिंजा ॾींदा आहिनि, तव्हांजा वॾा ॾींदा आहिनि, तव्हांजा प्यारा ॾींदा आहिनि, जेके तव्हांजी भलाई चाहींदा आहिनि ऐं चाहींदा आहिनि त तव्हां सुठे तरीक़े सां ज़िंदगी बसर कयो, ख़ुशी वारे तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी बसर कयो। काफ़ी सारा तालीम जा मसइला आहिनि, पर व्यूअर्स लाइव कॉलर आहिनि, पहिरीं हुननि सां असां ॻाल्हाईंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पियूं? जी जी, तव्हांखे आउं दिलि जी गहराई सां भली कार चवां थी, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तव्हां मूंखां मुंहिंजो नालो पुछो पिया? मुंहिंजो नालो ताहिरा जोयो आहे। ऐं जी जी बिल्कुलु, तव्हां पहिरियों दफ़ो कॉल कई आहे ऐं मां प्रोग्राम में पहिरीं बि चई चुकी आहियां त असांजूं भेनरूं जेके बि स्क्रीन्स ते ॾिसंदियूं आहिनि उन्हनि खे आउं ॾाढो मिस कंदी आहियां। तव्हांखे तव्हांजो आवाज़ु ॿुधी करे मूंखे इलाही ख़ुशी थी। मेहर में तव्हांजी किथे रिहाइश आहे, थोरो ॿुधायो पंहिंजी तरफ़ खां। ज़बरदस्त, ॾाढो सुठो। ऐं तव्हां पाण छा कंदा आहियो? सही सही। तव्हां ॿुधायो प्रोग्राम कीअं लॻे पियो? प्रोग्राम जे हवाले सां छा चवंदियूं? थैंक यू सो मच। ऐं कल्चर डे ॾाढो वेझो आहे, 4 डिसंबर ते मल्हायो वेंदो। कीअं ॾिसंदा आहियो कल्चर डे जॾहिं सेलिब्रेट थींदो? ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठो, तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। माना ईअं लॻंदो आहे त उहो ॾींहुं ईद मिसल आहे। ज़बरदस्त। अच्छा, भला घर में छा छा तयारियूं हूंदियूं आहिनि? वाओ ज़बरदस्त, ईअं ई हुजणु खपे न। वाह 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 वाह, ॾाढो सुठो, ईअं ई हुजणु खपे। छा थियो सम्झो, ईद जो ॾींहुं आहे त हुनखे ईअं ई मल्हाइणु खपे। ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया आहियो, मूंखे ॾाढो सुठो लॻो ॻाल्हाए करे तव्हां सां, मूंखे इलाही ख़ुशी थी। प्रोग्राम
थैंक यू सो मच। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे, तव्हां प्रोग्राम खे ॾिसंदा कयो, प्रोग्राम में तव्हां शामिल थींदा कयो, तव्हां प्रोग्राम में शामिल थी चुका। सो अवल व्यूअर्स असांजा महिमान मौजूदु आहिनि, उन्हनि सां असां कंटिन्यू कंदासीं। मूं ॻाल्हि कई पई उनखे उतां खां ई ऐं जोड़ियां थी त असां जेकॾहिं ॾिसूं था डिज़ास्टर खां पोइ त हिकिड़ो त तालीम खे जेको धकु लॻो आहे, इलाही गहरो धकु लॻो आहे। प्रियोरिटी जी जॾहिं ॻाल्हि करियूं था त उहा प्रियोरिटी असां तालीम जे तरफ़ ॾिठी कोन, तंहिंजे करे ई असांजे स्कूल्स में एतिरो सारो क्राउड ॾिठो। जॾहिं त उनजा अल्टरनेटिव असां वटि प्लान्स हुजनि था त ईअं न थी आहे। उनखां पोइ असां जेकॾहिं सिहत जी ॻाल्हि कयूं था, मेजर इशू आहे। हींअर ताईं बि बहिराड़नि में ॻोठनि में ॾिसूं पिया त काफ़ी सारा प्रॉब्लम्स आहिनि। सो अज़र खां असां पुछंदासीं, छो त पाण ह्यूमन एक्टिविस्ट आहिनि ऐं तमामु बहितरीनु कमु कनि पिया। तव्हांजो विज़िट रहे थो, कीअं मसइला ॾिसो था, ॿारनि जा प्रॉब्लम्स, औरतुनि जा, ओवर एज जेके बि माण्हू थियनि था उन्हनि जा प्रॉब्लम्स कीअं ॾिसो पिया सिहत जे हवाले सां? बरसाति में हिकिड़ो त मलेरिया ऐं ॾिसो न ऐं चमड़े जी ख़ासि तौर ते स्किन डिज़ीज़ तमामु फैलिजी हुई ॻोठनि में। मां जेॾी महिल वियुसि त खोड़ असांजा वॉलंटियर्स, ख़ुदि असांजा वॉलंटियर्स त पाणी मां गुज़रनि पिया। पाणी ज़ाहिर बीठल पाणी हो, ख़राबु पाणी हो, उन्हनि जे करे उन्हनि जी जेको आहे सो स्किन खे डैमेज थी हूंदी। डैमेज थी हूंदा ऐं उहे अञा ताईं थोरा वीचारा मज़ूर बि थिया आहिनि। ॾाढो इहो मां WHO खे बि असां इन जी रिपोर्ट कई, प्लस में मटियारी ज़िले में, प्लस में उनखां अलावा डेंगी जेको आहे न सिर्फ़ु उन्हनि ॿारहाड़ी जे इलाइक़नि पर शहरनि में बि तव्हां हैदराबाद हुजे, कासमाबाद हुजे या अदर शहरनि जा इलाइक़ा आहिनि, डेंगी तमामु घणी माना हुनजो ऊच ते आहे। माना ईअं सम्झो त हींअर सम्झो त 70-80% ईअं सम्झो मलेरिया बि त कर खयो आहे न। मलेरिया त अमूमन मलेरिया त आहे ज़ाहिर सियारे ऐं मौसम जे करे उहा असां वटि अचे थी, पर डेंगी में ॾाढो त हीअं ॾिसो क्वारंटाइन में माण्हू वेठा अथव। सो इहा शइ हेल्थ डिपार्टमेंट जी अवेयरनेस ऐं ॿियो ज़ाहिर आहे उते जिते जिते बरसाति आहे, जीअं मौसम आहे त उते बरसाति में पाणी बीठल आहे त उते स्प्रे हूंदा आहिनि। ॿियो हिकिड़ा पॉइज़न तौर ते पाणी में छॾींदा आहिनि, पॉइज़न तौर ते त जीअं पाणी में जेको आहे सो उहा शइ ख़तमु थिए, बीमारियूं ख़तमु थियनि। इहे सभु शइ उपाउ हेल्थ डिपार्टमेंट कुझु खयां बि हूंदा, लेकिन अञा बि WHO खयां आहिनि, कुझु वरी असां इदारनि माना कुझु खयां आहिनि। बाक़ी कुझु DCs जेके आहिनि उन्हनि खे बि इन ते सोचनि, छो एडमिनिस्ट्रेशन उन्हनि वटि ई हूंदी आहे त उहे इन्हनि खे ॾिसनि। अच्छा, भला हाई अथॉरिटीज़ जीअं तव्हां ॻाल्हि कई आहे, DCs आहिनि वटएवर जेके बि खणनि ऐं ॾाढी ज़रूरत आहे इन शइ। उन्हनि जो किरदारु तव्हां स्टार्टिंग खां कीअं ॾिठो आहे, हींअर ताईं कीअं पिया ॾिसो? ईअं माना जेको आहे सो कोऑर्डिनेशन त हू कनि पिया, छॾनि पिया ऐं उन पहिरें ॾींहं खां वठी अर्ली रिकवरी खां वठी हुन सपोर्ट कई आहे। लेकिन जेकी प्रॉपर सपोर्ट हुजणु घुरिजे, डी वाटरिंग जो इशू आहे जीअं मटियारी ज़िले में आहे, अदर ज़िलनि में आहे, नवाबशाह में आहे या ख़ैरपुर में आहे या अदर जिते जिते पाणी अञा स्टिल बीठो आहे त उन ते अञा डी वाटरिंग जो अञा इशू आहे। डी वाटरिंग में गवर्नमेंट इनखे कढण में नाकाम रही आहे। इन में उन्हनि जी उन्हनि खे जेको जल्दी उपाउ खणणु घुरिजनि आहे उहो त अञा प्रॉपर तौर ते उन्हनि 100% न करे चुका आहिनि। मतलब 10% या समझो 100 में 10% या 15% उन्हनि को पानी डी वाटरिंग के जो उन्हनि जा मोटर उन जो ई त रीज़न आहे त बीमारियूं एतिरो तेज़ी सां पकड़जनि। बिल्कुलु उन जे करे डिज़ास्टर ॾिसो पिया कुझु रिलीफ जो कमु जेकॾहिं हेतिरी डेंगी मलेरिया जहिड़े तरीक़े सां असां ॾिसूं पिया फैलिजे पियो, स्किन प्रॉब्लम्स स्टिल असां ॾिसूं पिया, पर हींअर वरी सियारे जी हूंदा आहे त हूअं बि सियारे जी मौसम में जेको फट हूंदो आहे या जेको सीज़नल थींदो आहे, स्किन जेका सीज़नल डैमेज थिए थी उहा रिपेयर थियणु शुरू थी वेंदी आहे त उहो त ठीकु आहे, चलो हिकिड़ो कंट्रोल में आहे, नेचुरली हिकिड़ी मौसम चेंज थिए पई उनजो हिकिड़ो सुठो इफेक्ट आहे, इहो फ़ाइदो आहे। पर जेके बीमारियूं थियनि पियूं उनमें ॿार केतिरो मुतासिर थिए पियो, दवाऊं डॉक्टर्स उन्हनि ताईं कीअं रसाई आहे, छा था सम्झो? ॾिसो गवर्नमेंट वटि जेको आहे सो सिविल जेके जिते जिते एक्सेस आहे उते त गवर्नमेंट वटि कुझु न कुझु पोज़ीशन मौजूदु आहे, लेकिन खोड़ इलाइक़ा आहिनि जिते अस्पताल जो नालो निशान ई न आहे ऐं एक्सेस बि ॾाढी परे आहे। गवर्नमेंट खे अहिड़ी डिज़ास्टर में अस्पतालनि खे छॾे करे मोबाइल कैंप्स हणणु घुरिजनि हर विलेज में ऐं प्रॉपर तौर ते जीअं कैंपनि जो विज़िट पियो थियो पिए ऐं तक़रीबन असांजी सेव ह्यूमन फाउंडेशन 15 खां वधीक कैंप्स असां हणायूं पंहिंजे हिननि ॿोड़ मुतासिर सां गॾु। उन में टंडो लयार थी वियो, इलाइक़ा थी विया, हे त खणी असांजो पंहिंजो हिकु थोरा नंढा एफर्ट्स हुया, लेकिन गवर्नमेंट खे उन्हनि वटि रिसोर्सिस बि आहिनि, उन्हनि वटि डॉक्टर्स ऐं उन्हनि जो स्टाफ बि मौजूदु आहे। हू चाहे त हू चाहिनि त हर ॻोठ में जेको थींदो आहे कैंप्स हणनि ऐं उन खां पोइ कैंप हणण खां पोइ मोबाइल कैंप जंहिंखे तौर ते चइबो आहे जंहिंमें दवाऊं हुजनि,
अगरि असां नंढड़ी इदारो असां मोबाइल कैंप तौर ते हिकिड़ी गाॾी खणी असां वञी सघूं था त उहो बि गवर्नमेंट वटि एतिरा वसाइल मौजूदु आहिनि पर इहो ॾाढो इनिशिएटिव ऐं सेंसिटिविटी जी ज़रूरत आहे ऐं त इन में गवर्नमेंट खे अञा सोचणु घुरिजे ऐं अहिड़ो कुझु मां सम्झां थो त जिथे मां कैंप हयूं उते का बि कैंप लॻल न हुई ऐं जिथे ॿिए मतलब हार्ड एरियाज़ हुयूं ईअं चओ था। हा हार्ड एरियास उते मेडिसिन्स माना ईअं असां अगरि DHO या कंहिंसां ॻाल्हायूं पिया त हू चवनि पिया त ऑलरेडी असां कमु कयूं पिया ओके पर प्रॉपर तौर ते असां जेॾी महिल उते पहुतासीं त अच्छा जेको थोरो असां ॿुधायो केतिरियूं ॾुखियाइयूं थियूं उन टाइम ते जॾहिं ॿुधायो वञे पियो त प्रॉपर तरीक़े सां असां और प्रॉपर तरीक़े सां या न असां कमु कयूं पिया तव्हां ॾिसो पिया त हिननि एरियाज़ में कमु कोन पियो थिए केतिरियूं हार्डल्स पेश आयूं कमु कंदे कैंप्स लॻाईंदे विज़िट कंदे ॾिसो इन में कैंप्स ॾुखाई त माना इहो आहे त एक्सेस तव्हां पहुचे उते उन्हनि जे इलाइक़नि ताईं पहुची सघो हा रसाई जो हा मसलो रसाई जो वॾो मसइलो हूंदो आहे त तव्हां पहुची सघो ऐं उन्हनि खे प्रोवाइड करे सघो असां वटि जेके असां वटि असांजा कंसल्टेंट्स फार्मा कंपनीज़ हुयूं जेके असांखे सपोर्ट पई कनि या मतिलबु डॉक्टर्स असांजा वॉलंटियर्स डॉक्टर्स जेके स्टिल असांखे 11 सालनि खां कमु पिया कनि छो जो असां हेपेटाइटिस ते तक़रीबन न मतिलबु 5000 खां वधीक माण्हू खे बेनिफिशरीज़ असां थी चुका आहिनि सो इहो असांजो मैंडेट जेको आहे सो उन में अचे थी शइ त असां हिननि खे त असां सपोर्ट करे रहिया आहियूं पर गवर्नमेंट जी इनिशिएटिव हींअर असां ॻाल्हि पिया कयूं त उन्हनि हार्ड एरियाज़ में वञे ऐं उन्हनि माण्हुनि वटि डेंगी जो मसइलो आहे डी वाटरिंग जो जिथे जिथे पाणी बीठल आहे उन्हनि पाणी जे इलाइक़नि में वञी करे पंहिंजी कैंप्स क़ाइमु कनि ऐं न सिर्फ़ु पर हर वीकली उन्हनि जो थींदो आहे चेकिंग बैलेंस हुजणु घुरिजे तव्हां बिल्कुलु सही चओ पिया छो त माना ठीकु आहे का बि ऑर्गेनाइज़ेशन आहे तव्हांजी आहे हा चाहींदे करे बि उन अधु ताईं उहा रसाई कोन थी सघे कंहिंखां बि असां खां तव्हां खां कोई बि ऑर्गेनाइज़र अची वञे कंहिं बि ऑर्गेनाइज़ेशन जो हेड अची वञे उहो इहा ई ॻाल्हि कंदो त वाइड लेवल ते जेकॾहिं असां ॾिसूं था त पोइ उते ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां इंडिकेट कंदासीं पंहिंजी हुकूमत खे छो त उन्हनि जो ई कमु आहे उन्हनि जो ई किरदारु आहे ऐं ॿियो त जॾहिं माण्हू खे उहिदे ते हूंदो आहे न त पोइ तव्हां सर्वेंट हूंदा आहियो पोइ तव्हांखे कमु करिणो आहे जॾहिं तव्हां पंहिंजे टाइम में सॾींदा आहियो वोटिंग जे लाइ कंहिं बि वट छा बि कमु हुजे पर जॾहिं उन्हनि खे ज़रूरत आहे उते पहुचणु खपे अच्छा तव्हां ॿुधायो तव्हां पंहिंजी एक्सप्लोरेशन जे हवाले सां हाणे ॿुधाइजो ठीकु आहे एक्सपीरियंस कम त सभु हलनि पिया किथे सुठो लॻंदो आहे वञणु कमु करणु इन सभिनी शयुनि खे पाण डिस्कस करण बि चाहियूं पिया पर वक़्तु वधीक इजाज़त नथो ॾिए इन द एंड तव्हां खां आउं मैसेज वठंदमि इन शॉर्ट छा चवंदव शॉर्ट मैसेज इहो आहे त 4 डिसंबर असांजो जेको क़ौमी ॾियारो आहे इनखे ईद तौरु मल्हाइणु घुरिजे ऐं नौजवाननि खे वधि खां वधि इन में प्रोग्राम में हिसा वठणु घुरिजनि ऐं वॾड़नि जो ख़्यालु कजे पंहिंजे घर में जेके वॾड़ा आहिनि उन्हनि जो वधीक ख़्यालु कजो ऐं प्लस में पंहिंजे पाड़ेसरियुनि जो ख़्यालु कयो ऐं उन्हनि ॿोॾि मुतासिरीन जो ख़ासि करे ख़्यालु कयो जंहिं वटि रसाई माण्हुनि जी न आहे उन्हनि जे घर वञूं ऐं सिंपली पंहिंजनि खे पंहिंजो कयो हमेशह तव्हांजो इहो मैसेज हूंदो आहे सभिनी ॻाल्हियुनि में तमामु सुठो लॻो हज़रत तव्हां सां ॻाल्हाए करे बहितरीनु तव्हांजा कमु बहितरीनु तव्हांजूं ख़िदमतूं ऐं अलाह पाक अञा तव्हांखे सघ ॾिए तव्हां सुठो बहितरीनु कमु कंदा रहो असांजे मुआशरे जे सुधारे जे लाइ व्यूअर्स असांखे वक़्तु वधीक इजाज़त नथो ॾिए इंशाअल्लाह पाण वरी हाज़िर थींदासीं नवां महिमान नओं टॉपिक खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं अव्हांखे आउं ॿुधाईंदी हलां त हिन प्रोग्राम सां स्पॉन्सर रहियो कैडबरी डेयरी मिल्क जो अंदर की अच्छाई को बाहर छलकने दो कुछ अच्छा हो जाए कुछ मीठा हो जाए सो अगेन ॿीहर पंहिंजी मुलाक़ात थींदी हींअर मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदो इजाज़त अल्लाह वाहिद